ऐं जेके हेठि वेठा आहिनि से कुझु बि न। हक़ीक़त इहा कान्हे। इज़त जन खे अलाह ॾींदो आहे उहे हेठि हुजनि या मथे हुजनि, उन्हनि जी इज़त मुंहिंजो रब बरक़रार रखंदो आहे। पर साईं जन त चई छॾियो, ओ फ़क़ीरो, छो त अलाह वारा दिलियूं टोड़ींदा न आहिनि, जोड़ींदा आहिनि। मुंहिंजे मुर्शिद करीम फरमायो, फ़क़ीरो, तव्हां ॾिसंदा त पाणीअ जे मथां मथां सदाईं कख हल्का हल्का पिया घुमंदा आहिनि, पर जेका सिप हूंदी आहे उहा हमेशह हेठि हूंदी आहे, सदाईं तरे में हूंदी आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन मिठड़ीअ ते वेहण वारा, हे मां बाहूं ॿधी अर्ज़ थो करां, ईअं कतन न समझिजो त हे ना अहल को तव्हां खां भलो आहे, कतन न। ख़ुदा जो कसम तव्हां भला हो। जेकॾहिं तव्हां जे दिलि में इश्क़ मुस्तफ़ा न हुजे हा त ही ना अहल ॿुधाइण लाइ कंहिंखे अचे। इहा तव्हांजी मोहब्बत आहे, इहो तव्हांजो ख़ुलूस आहे, इहा तव्हांजी सचाई आहे, इहो तव्हांजो इश्क़ आहे। ऐं इंशा अल्लाह ताला यादि रखो, तव्हां खां एतिरी पुछा न थींदी जेका असां खां थींदी। आख़िरत जी पुछा उन खां घणी थींदी जंहिंखे ख़बर वधीक आहे। ग़रीब खां कहिड़ी पुछा थींदी यार? ग़रीब खां मुंहिंजा सुहिणा अली अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम पाण हिकिड़े ग़रीब खे पंहिंजे हाल में ख़ुशि ॾींदे ॾिसी फरमायो, पाण फरमायो केॾो न ख़ुशि नसीब हुई। चई सुहिणा अली, हूअं त हुयुसि या न हुयुसि, पर दिलि पर तव्हां फरमायो हाणे मां ख़ुशि नसीब आहियां। अर्ज कई सुहिणा, पर थोड़ी वज़ाहत कयो त मां ख़ुशि नसीब थियो छा में हा। तवज्जो कर मुसलमान, सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा फरमायो, तो वटि छा ही मिल्कियत थई? चई न दौलत न बाग बंगला कुझु बि कोन्हे, ख़ुशि चई ॾाढो ख़ुशि हा। पाण फरमायो इहा ई त तोखे मुबारक आहे। ख़ुदा वटि छा कोन्हे? चई सभु कुझु आहे। खुदा वट वलिल्लाहि मीरासु समावाति वल अर्द, ज़मीन आसमान जे मिल्कियतुनि जो मालिक मुंहिंजो खुदा है। सभु कुझु उन वटा, पोइ बि तोखे कुझु कोन ॾिनो अथई। दाल बसर मानी ॾिनी अथई, पोइ बि खाई चवी थो मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान। दाल खाई बसर खाई छा तो चई? मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान। इन हाल में ख़ुशि थी वे। सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा फरमायो, ओ अल्लाह जे फर्श ते रही करे थोड़े ॾिनल रिज़्क़ रोज़ी ऐं नेमत ते ख़ुशि थियण वारा तोखे मुबारक आहे। जॾहिं न क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त ख़ुदा तोखां बि कोन पुछंदो त घणियूं नेकियूं आंदियूं अथई या कोन आंदियूं अथई। ख़ुदा चवंदो जेतिरो आंदो अथई हली आ, मां रब तोसां ख़ुशि आहियां, तूं जन्नत में हलियो वञ। छो? रब फरमाइंदो मूं वटि सभु कुझु हुयो मगर मूं तोखे कोन ॾिनो, पोइ बि तो कॾहिं शिकायत कान कई। हाणे जेकॾहिं तूं नेकियूं खणी न आयो आहीं त मां ख़ुदा गफ़ूर रहीम आहियां, मां बि तोसां शिकायत नथो कयां। बसि अचण अचा, जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ियो त इहो ई काफ़ी हाल, तूं सुझंदई जन्नत में। इहे नसीब ग़रीबनि जा, इहे नसीब ग़रीबनि जा आहिनि। ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे, ग़रीब जेको ग़रीब आहे न उहो रुॻी पंहिंजे न हक़ीक़त खे हिकु दफ़ो सम्झी वञे त उन जहिड़ो बादशाह ॿियो आहे ई कोन। छो त तवज्जो कर, छो त जेको अमीर आहे दुनिया जो, दुनिया जे अंदर मूंखे जवाब ॾे, चती लॻल कपिड़ा केरु पाईंदो आहे? जवाब ॾे। अमीर या ग़रीब? जवाब ॾे, जवाब ॾे। ऑफिसर चती लॻल कपिड़ो पाईंदो? चओ त न। अमीर पाईंदो? चओ त न। रईस पाईंदो? न। कपड़नि खे चतियूं लॻल कंहिं जन खे हूंदियूं जेको मज़दूर, मिसकीन, हारी या ग़रीब, ईअं न। मां तोखां थो पुछां, कपड़नि खे चतियूं हणी पाइण मुंहिंजे महबूब जी सुन्नत नाहे? जवाब ॾे। छा में तूं ग़रीब आहीं? ग़रीब तूं ग़रीब न आहीं। तूं पंहिंजे हक़ीक़त खे सम्झ। रुॻी इन हाल ते राज़ी थी, राणे खे सभु ख़बर आहे। उन खां काई गुझाई कान्हे। उन यार जे रंग में राज़ी थी, उन जे राज़ में राज़ी थी। उहो जंहिं हाल में रखे उन हाल में राज़ी थी। चवीस मुंहिंजा सोना सभु तोखे ख़बर आहे। दाऊं कहिड़ियूं कयां, कूकूं कहिड़ियूं कयां? कूकूं उन जाॾो कबियूं जिन खे ख़बर न हुजे त मन ॿुधे, मन ॿुधे, मन ॿुधे। मौला मां त दिलि में सोचां थो उहा बि तोखे ख़बर आहे। जेको नथो सोचां उहा बि तोखे ख़बर आहे। मौला सभु कुझु तोखे ख़बर आहे। जॾहिं सभु कुझु उनखे ख़बर आहे, ऐं ज़मीन जे फर्श ते वेहण वारा, केॾी महिल जुतनि में वेहण वारा, वेही छो थो? ॻोठ तुंहिंजी डॉक्टर ख़ासि केली वेठो आहे या ॿिया खोड़ हिते मुअज़्ज़िज़ उस्ताद, ॿिया बहितरीन माण्हू। ये जेको भुटो साहब वीचारो वियो हलियो, चए थो कराची मां आयुसि, मजबूर कराची थो पियो वञा। हिते मुअज़्ज़िज़ीन बि हूंदा। मां तव्हां खां थो पुछां, सभई हेठि वेठा हो, मां मोतबर आहियां छा?
MPA MA ने हाँ छा कुछ भी ना हाँ मदीने वारे जे दरजो मीरासी हाँ महबूब जे दरजो मीरासी हाँ बी काई मुझी हैसियत कोने का हाँ मीरासी हाँ समझा तो त मीरासी जी माना चाहे मीरासी जी माना है दर दर ते ढोल वजाइण वारो मां मदीने वारे घोट जो मीरासी हाँ उन जे शान जो ढोल दर दर ते वजाइंदो हाँ ऐं मूंखे नाज़ आहे इन ॻाल्हि जे मथां त मदीने वारे जो ग़ुलाम आहियां सजण साईं जो फ़क़ीर आहियां त मुंहिंजा मिठड़ा दोस्तो मां अर्ज़ु पे कयो त तूं पाण खे ग़रीब ज़रूरु आहीं पर ख़ुशि नसीब सम्झ ऐं इहे हेठि ज़मीन ते वेहण वारा यकीन रखो मदीने तैयबह में अल्लाह ताला तव्हांखे हाज़िरी नसीब करे हाज़िरी नसीब करे हाज़िरी नसीब करे उते ही फ़क़ीर गहराई सां उते ॾिसंदो आहे जेके न दीवाना हूंदा आहिनि कुंड पासे में जे कपिड़ो वेढ़ियो पिया हूंदा कुंड पासे में केडी मल हिन पासे जे अचानक वनी मिलियासी ते त साईं कारी साहब मंठार साहब बिस्मिल्लाह डिठे ते बड़ा हिन सुञाणे वरतो वरी मता सुभाणे जे वरी ही जूई छडी वरी एड़ी जूई में वनी वेहंदा जो केर लभे ही न याद रखो मुजा दोस्त अजीज मजो तडे हा सदाई मिसाल दींदो हा सदाई मिसाल दींदो हा त जडे बिज पोखबो आ जेसते बिज जी मथी खल न सड़ंदी आ तेसते गौचो कोन निकरंदो आ जमीन में बिज पोखबो जरूर आ पर गऊ चुसल सलो सिर्फ उन बिज मां निकरंदो आ जेजी मथी खल सड़ंदी आ जेसते मथी खल न सड़ंदी तेसते अंदरियों गऊ चु ज़ाहिरी कोन थींदो जेको न सलो तू बिज पोखींदो ही सलो न निकरे वींदे दिसंदे न त उन जी अंदरों सुको पियो हुंदो पर मथों खल सलामत हुंदस मना जेको मथों खल सलामत रखंदो आ अंदरों खोखलो हुंदो आ पर जेको न मथों पाण खे साड़ींदो आ अंदरों माला माल हुंदो आ त इहो मथों साड़न चाहे नफ्स कुत्ते खे पादर हणणा बेशक नफ्स चंदो त तू हेडो वडो मानू तू डॉक्टर मानू तू हेडो इज्जत वारो तू हेडो रईस मानू तू हेडो हेठ वेठो हई चवी से भाड़िया इने में ही त मजो आ इन मिट्टी में को मजाक कई मिट्टी जो मजो ही पंहिंजो आ बहरहाल मां मुंजा दोस्त अजीज माफ कजो सुणे अली उल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम के कह जन्नत जे शौकीन अर्ज कयो सोना डाढो जन्नत जो इश्क आ मुखे को विरद वजीफो दस्यो त सुणे अली उल मुर्तजा शेर खुदा निहारे चयो शौक जन्नत जो थई जन्नत का परे त कोने जो विरद वजीफो तो वठी अन्या यार जे दीदार जी गाल करी त तोखे को विरद वजीफो दीजी है तोखे तो जन्नत जो शौक आ जैसे जन्नत जो शौक आ पाण फरमाए जन्नत त बिन कदमन जो फासलो आ तुझी रात भी वही डी भी वियो आ जन्नत त मौला कायनात फरमायो जन्नत बिन कदमन जो फासलो आ ओए ब कदम केड़ा न पाण फरमायो हिकड़ो कदम नफ्स ते बियो सिधो जन्नत में हे आशिकन जी बोली है हे फकीरन जी बोली है हे मोहब्बत वारन जी बोली है हे प्यार वारन जी बोली है मुझा दोस्त अजीज इन करे तू जमीन ते इन करे वेठो हई पट ते इन करे वेठो हई इयो कोन दिठई तफ जेको कालीन विछायला मेरो आ गंदो आ उन खे न दिठई सिर्फ इन ला वेठो हई त यार उन मीरासी जो गालियों बुधण थो वना जेको मदीने वारे घोट जे दरजो मीरासी आ तू पाजे महबूब जे मोहब्बत में आयो हई ए इंशाअल्लाह ताला याद रखी छड़ मुझा दोस्त अजीज कदे भी हल्की शय गरी के कान छिकींदी आ पर हमेशा गरी शय हल्की के छिकींदी आ यो यकीन अथई आ न हल्की शय गरी के न छिकींदी गरी शय हल्की के छिकींदी पो तसव्वुर करे चो तू कुजा मैं कुजा तसव्वुर करे चो मुझा महबूब काथे तो इमामुल अंबिया जी जात कादे मां इंतहाई खतादार कादे मां गुनहगार कादे मुझो महबूब ही जेको मुझो अचना हे मुझो अचण कोने हे तुझो करम आ तदे त मां अची चुको हे महबूब जी तोखे घुर थी आ जे महबूब तोखे घुरियो आ ऐं न त तोखां वधीक अकुल वारा दुनिया में तोखां वधीक पैसे वारा दुनिया में तोखां वधीक जवानी वारा उहे छो नथा अचन जो ईंदो ओ जंहिंखे घुराईंदो न ॿिए खे जाई काने कह जो वस कोने ये कदम उठते नहीं ये कदम उठाए जाते हैं ये कह जो वस नाहे हे मुझे महबूब जो करमा जे के आशिक चौंदा हन महबूब परेब कोने पर महबूब वेझो भी कोने महबूब परे त कोने पर महबूब फकीर अमीर मोहम्मद वेझो भी कोने महबूब परे उनन खां कोने जेके दिल जो कनेक्शन ठोकियो वेठा हन उनन खां परे कोने कुंडी लगायो वेठान परे कोने वापडा वारी कुंडी न
मथा चोई त बापडा वारी कुंडी न, बापडा वारी कुंडी न, हे जेके इश्क जी कुंडी लगायो वेठा हन उन्हनि खां महबूब परे कोने ऐं जन जो कनेक्शन जो मोही कोने, उन्हनि जे वरी महबूब वेझो ई कोने। उन्हनि जो बल्ब नथो ॿरे, बल्ब ॿरंदो ई तॾहिं जॾहिं तार लॻंदी न, तार लॻंदी न त बल्ब किथां ॿरंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहे ॻाल्हियूं तुंहिंजे प्यार ऐं मुहबत जूं आहिनि। हिकिड़ी हिकिड़ी तार में ॾिसंदो 10-10 सनड़ियूं तारूं हूंदियूं आहिनि, रुॻी न 10 मां हिकिड़ी बि न थोरी लॻंदी आहे त सॼो बल्ब न ॿरे त न ॿरे, पर घटि में घटि चमको ॾींदो, डिम ज़रूर थींदो न, पर जे सॼी लॻी पई त रोशन थी वेंदो। हाणे तूं पंहिंजे पाण ॾे तसवुर करे आयो हैं महबूब जे मीलाद ॿुधण लाइ, फ़िक्रे आख़िरत पंहिंजे क़ब्र ऐं क़यामत खे ठाहण जे लाइ, ॿुधण जे लाइ आयो हैं। तूं रुॻी दिलि में ख़्याल कर ऐं सोच त जेॾी महिल महबूब जी नात थी हले त बल्ब ॿरे थो या कोन थो ॿरे। इहो छो त इहा इंसान जो ऐं ख़ुदा जो ज़ाती मामलो आहे, टे जो हिते मामलो ई कोन्हे कोन। पंहिंजे दिलि में ॾिस त जेॾी महिल मदीने जी ॻाल्हि थी हले, जेॾी महिल छुटल फ़क़ीर मदीने जी ॻाल्हि कई या कारी साहब मंठार अली ॻाल्हि कई या ॿियनि दोस्तनि, उन वक़्तु दिलि जी कैफ़ियत में तब्दीली आई या कान आई? आई न, दिलि में छिक थी न, पोइ मां तोखे कहिड़ो दलील ॾियां? तो वटि दलील पाण वटि मौजूदु आहे। छिक आई माना कनेक्शन ॻंढियल आहे न। थोड़ो डिम सही, जंहिंजो थोड़ी ताड़ी लॻल हुई उनजो डिम ॿरियो, पर जन जो तार फुल लॻल हुई उन्हनि जूं त अखियूं आलियूं थी वयूं। इन करे मुंहिंजा दोस्त ख़ुशि नसीब हई, यादि रखी छॾ, मुंहिंजे महबूब जा उम्मती जॾहिं बि न कंहिं ज़िक्र जे महफ़िल में वञी या दुरूद जे महफ़िल में वञी त पंहिंजे पाण खे ख़ुशि नसीब सम्झजां। दिलि चवई न त हेॾे हल, ख़ुशि नसीब सम्झजां ऐं रब जे दर ते शुक्राने जो नफ़िल वञी पढ़जां त मुंहिंजा मौला तुंहिंजा लख। छो त ज़िंदगी जी ते काई ख़बर कोन्हे का। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल की ख़बर नहीं। एक पल जी ख़बर नाहे मिठा, सुभाणे छा थींदो काई ख़बर कोन्हे का। सुभाणे छा थींदो इहा त ख़बर कान्हे, पर इहो यकीन ज़रूर आहे त जेके घड़ियूं हींअर अल्लाह जे ज़िक्र में ऐं आकाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मोहब्बत में जेके घड़ियूं वेठा हूं, यार इहे असांजूं ज़ाया कोन्हनि के, इहे ज़ाया कोन्हनि के। इन्हनि जो अजर ज़रूर मिलंदो ऐं एतिरो मिलंदो जेको तो असांजे लाइ काफ़ी हूंदो। ॻाल्हि न कंदे तोखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाए वञा। मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना अम्मा आयशा सिद्दीका सुणी मुंहिंजे महबूब जे रान मुबारक ते सुतल आहे। महबूब करीम अम्मा आयशा जे रान मुबारक ते कंधड़ो रखियो, आरामी थिया पिया आहिनि। चंड कोन्हे, आसमान में सितारा अणखुट। तवजह कजां, ॻाल्हि ॿुधल अथई, मां पंहिंजो मक़सदु बयान थो कयां। मुंहिंजो महबूब अर्श ॾे निहारे चवे थो, आयशा मुंहिंजे उमिरि जूं नेकियूं ने आसमान जे तारनि खां बि घणियूं आहिनि। हाणे इहा ॻाल्हि त तो ॿुधी आहे, लेकिन पोयां राज़ कहिड़ो, मां राज़ थो ॿुधायां। फ़क़ीर माण्हू आहे न, मां राज़ थो ॿुधायां। आसमान जा तारा अॼु जो को साइंसदान गणे ॾेखारे त मां सलाम कयांसि। दुनिया जदीद आहे न, साइंस टेक्नोलॉजी जी इंतहा थी चुकी आहे न। को दुनिया जो साइंसदान दावा करे त मूं ॻणिया आहिनि त हेतिरा सितारा आहिनि। मां तोखां थो पुछां, जेको मदीने जो ताजदार आसमान जा अणखुट सितारा हिक हिक जी ख़बर रखे थो, उहो ॻोठ मीर ख़ान भट्टीअ में पंहिंजे ग़ुलामनि जी ख़बर नथो रखे? जवाब ॾे, सोचे वठ। जेके आसमान जे अणखुट सितारनि जी ख़बर आहे, अञा मोट पोइते जेके आसमान जे सितारनि जी त ख़बर आहे, पर पंहिंजे उमिरि जे इबादत जी बि ख़बर आहे। इबादत त अमीर उमर सदाई त हुजूर जे साम्हूं कोन कई। के नफ़िल तनाही में पढ़िया हूंदा, के मक्के में पढ़िया हूंदा, के मदीने में पढ़िया हूंदा। मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात दे, मुझे महबूब जे इल्म दे, मुझे महबूब जे कुर्ब दे तवज्जह त कर। मुझो आका तो फरमाए, आयशा जी मुझा आका आसमान में जेतिरा न सितारा हन, मुझे उमर जूं नेकियूं इन्हनि खां बि घणियूं हन। माना मुझे मुस्तफ़ा के इहा बि ख़बर आहे, छो त 10-11 तॾहिं थींदो जॾहिं 10 खां घणा थियनि न। यानी मुझे मुस्तफ़ा के ख़बर आहे त आसमान जा सितारा XYZ हेतिरा हन ऐं मुंहिंजे उमिरि जूं नेकियूं हेतिरियूं हन।
जेको पंहिंजे ग़ुलाम उमर जे नेकिन खे गणे सघे थो उहो मीर ख़ान भट्टीअ जे ॻोठ जे तॾड़े ते वेहण वारा फ़कीर मंसूर भट्टीअ जे दावत ते अचण वारा तुंहिंजे अचण ऐं तुंहिंजे वेहण खे बि मुंहिंजो मुस्तफ़ा ॾिसी सघे थो। ॻाल्हि अञा वधायां, अम्मा आयशा सिद्दीक़ा जे दिल में ख़याल आयो, उन ज़ुबान कान खोली, दिल में ॻाल्हाए, दिल में ख़याल आयो त अमीर उमर जूं नेकियूं एतिरियूं, मुंहिंजो अबू बकर बाबो त कुराड़ो आहे, उन जो अलाए छा हाल थींदो। दिल में ख़याल आयो, मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक इस्मता कुर्बान थी। मुझे आका फरमायो, आयशा छा पई सोची, आयशा छा पई सोची, महबूब दिल में बाबा जो ख्याल आयो आ त उन जो अलाए हाल छाहे। आसमान जा हेॾा सितारा सुणे उमर जूं नेकियूं उन खां वधीक। ताजदारे मदीना तवज्जह कर, तवज्जह कर, ओ मुसलमान निमाजी हाजी गाजी तवज्जह कर, मुझे मुस्तफ़ा करीम जे शान जे मथा तवज्जह कर। मदीने जे ताजदार फरमायो, आयशा आयशा उमर हिकड़ो त छा पर सजी दुनिया जे माण्हुनि जी इबादत जो वज़न हिकड़े पासे, मुझे अबू बकर जे गार वारी 3 रातिन जो वज़न उन्हनि खां भी घणो आहे। तवज्जह करे पो जवाब दीजा। हूं अबू बकर सिद्दीक़ जो शान बाद में कह हां अची विया त सोणे के किथे तो मां छड्या, लेकिन तवज्जह कर, जेको मां बुधाइण तो चाहियां, मकसद जी गाल करण तो चाहियां, उन ॾे तवज्जह कर। याने मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के नेकिन जी त ख़बर आ, पर नेकिन जे वज़न जी भी ख़बर आ। महबूब के नेकिन जी त ख़बर आ, पर नेकिन जे वज़न जी भी ख़बर आ त कायनात जे नेकिन जो वज़न जे कदे मणा त मुझे अबू बकर जे गार वारी रातिन जो वज़न 1.25 मणा। यो तो मुंह हिकड़ो जुमलो इस्तेमाल कयो, लेकिन पांजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे तवज्जह कर त जेको पांजे ग़ुलामन जूं नेकियूं भी ॼाणे थो, उहो पांजे ग़ुलामन जूं बदियूं कोन ॼाणंदो। तो जवाब दे, कोन ॼाणंदो हूंदो। ओ मुंहिंजा मिठा, तू असां ग़ुलाम त ग़ुलाम, खुदा जो कसम मुझो महबूब मुस्तफ़ा ही जेके न पखी घुमन था उन पखिन जूं ॿोलियूं भी ॼाणे थो, दाहूं भी सुञाणे थो। इन करे तोखे मुबारक थो ॾियां, तोखे मुबारक आ जो अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे अहिड़ो सुहिणो अक़ीदो नसीब कयो आ, जेको मदीने वारे मीर जो पाक ज़िक्र ॿुधी बि तुंहिंजो अंदर ठरंदो आ। सुहिणे मुस्तफ़ा करीम जे असहाब जो ज़िक्र ॿुधी बि तुंहिंजो अंदर ठरंदो आ। पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आल जो ज़िक्र ॿुधी बि तुंहिंजो अंदर ठरंदो आ। महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामन आशिकन औलिया अल्लाह जो ज़िक्र ॿुधी बि तुंहिंजो अंदर ठरंदो आ। तोसां को रीस करे करे ई नथो सघे, को तोसां रीस करे तॾहिं भी करे ई नथो सघे। मोटी अचां साॻी जगह ते त मुंहिंजो मुस्तफ़ा परे भी कोन्हे, मुंहिंजो मुस्तफ़ा वेझो भी, ॻाल्हि ॻाल्हि, मुंहिंजो मुस्तफ़ा परे भी कोन्हे पर मुंहिंजो महबूब वेझो भी कोन्हे। परे उन्हनि खां कोन्हे जन जे दिल में तू ही तू आ, जन जे दिल में तू ही तू आ, उन्हनि खां परे कोन्हे। ऐं जन जे दिल में रुगी दुनिया है, उन्हनि जे वेझो भी कोन्हे। हिकिड़ो शेर चई मां क़ुरान करीम ते मोटा, न कहीं से दूर है मंजिले, ना कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। न कहीं से दूर है मंजिले,
मैं बुरों से लाख बुरा सही, मगर उनसे है मेरा वास्ता। चौ फकीर में बुरों से लाख बुरा सही, मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रखे लो मेरे खुदा, मेरी लाज रखे लो मेरे खुदा। ये तेरे हबीब की बातें हैं, न कहीं से दूर है मंजिलें, ना कोई करीब की बातें हैं। हिय लोली हिय बोली जीजल अमड़ जे शुरू थींदी आ झोली। हिय लोली हिय बोली उनखे मिलंदी आ जंहिंजी सुहिणी अमड़ जी हुंदी आ झोली। दुनिया जे तारीख़ दे निहार जेतिरा बि अज़ीम दुनिया में इंसान आया, उहे दीन जे बुनियाद ते या दुनिया जे बुनियाद ते उन में जेको किरदार आ उन्हनि जे जीजल अमड़ जो किरदार आ। याद रखी छड़ नौजवान 80% जीजल अमड़ जो किरदार हुंदो आ। इन करे जंहिंजी अम्मा जीजा यमदे मुझे मुस्तफा जी गुलाम उनखे मुबारका, पर जे जीजा जी तरबियत थियल नाहे देर न कर मुझे आका जे प्यार जो उनखे झोलियूं ऐं लोलियूं बुधा। तुझी अम्मा मुझे महबूब जी दीवानी थी पवे, खुदा जो कसम तुझो बेड़ो पार थी वींदो। छो त जन जी अम्मा ऐं बाबो मुझे आका करीम जा दीवाना। मंसूर भट्टी चवे सही मां त प्रोग्राम पोइते कया, पर मुझो बाबो पंहिंजे महबूब जो दीवानो आ पोइते नथो करे। मां गाल निकती आ वधंदो हला, थोड़ो आवाज वधाई को साउंड जो तवज्जो कर। हजरत बायजीद बुस्तामी नालो कहजो वरतो हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि नंढपिण में यतीम थी वयो, नंढपिण में यतीम थी वयो। बायजीद बुस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि जी अमड़ ॾाढी नेका। उन अम्मा पंहिंजे बचड़े दे ॾिठो त मुंहिंजो बचड़ो हिकिड़ो आ, रात ॾींहं मुझे करीम रब खां दुआऊं घुरण लॻियो मुंहिंजा मौला ओ मुझा करीम रब मुझे बायजीद के पांजो कुर्ब नसीब फरमाए जा, पांजे महबूब जो प्यार नसीब फरमाए जा। जी बायजीद सुनो समझदार थियो आ, मां हुंदिया दुनिया जी अम्मा चाहिंदिया। ॾिसां त स्कूल कहिड़ो भलो आ, नालो कहिड़े स्कूल जो भलो आ, पढ़ाई कहिड़े स्कूल में घणी आ, बचड़े खे उते छॾिया इंजीनियर थींदो डॉक्टर थींदो। हर माउ जी तमन्ना हुंदी आ, पर का माउ अहिड़ी बि हूंदी आ चवंदी आ अल्लाह जो कामिल वली कहिड़ो आ, बचड़े खे छॾिया त मुस्तफा जो गुलाम बणजी वञे।
हर मां जी तमन्ना हुंदी आ पांजे बचड़े जेला, हर अम्मा उम्मीदूं रखंदी आ छुटल फकीर पांजे बचड़े में। अज बायजीद बुस्तामी जी अम्मा रब खां दुआऊं घुरंदे घुरंदे खबर पई हा हा फलाणो अल्लाह जो नेक सालिह बानो आ जेको मस्जिद में अल्लाह अल्लाह भी कंदो आ, बचड़न खे खुदा जो दीन भी पढ़ाईंदो आ, पर जेको बचड़ो ता निकरंदो आ ओहो कामिल बणजी निकरंदो आ। तवज्जो कजा अम्मा जे किरदार दे निहार जा, अम्मा जे किरदार दे निहार जा अजीजा ने मन। अज बायजीद बुस्तामी जी अम्मा बचड़े खे थी चवे ओ मुंजा बचड़ा बायजीद जी मुंजी अम्मा छो त दोस्त अजीज याद रखी छॾ जा जे वल भली हुंदी आ त पितो भी भलो हुंदो आ। निजामे कुदरता सलो अंगूरिया भलो जेको सलो निकरण में ताकतवर हुंदो आ त संगत ई ताकत ॾेखारींदो आ। ओ मुंहिंजा मुस्लमान भा याद रखी छॾ जा जेकॾहिं वल फिटला उनखे केतिरा बि वेही मिठा पाणी ॾे पर उहा फिटल ई रहंदी, पर जे वल सुहिणिया उनखे मिठड़ो रुगी पाणी ॾींदे उहे पिता कंदी जो तुझा सभई सूर लाहे छॾींदी। सोने बायजीद जी जी जल अम्मा उस्ताद ॾे आई ओ अल्लाह जा सालिह बाना हे बायजीद बचड़ो वठी आई हां, लेकिन हिकड़े शर्त सां इन मुझे बचड़े के पढ़ाए, लेकिन ऐ अल्लाह जा बाना हे हथड़ा थी बधा तेस ताईं तवज्जो कजा तेस ताईं मुझे बायजीद खे मुडे वापस न मोकिल जा जेस ताईं महबूब जो दीवानो न बणजी वञे। साहिबे विलायत न थे तेज तई मुझे बच्चे खे मुडे न मोकिल जा। हो अल्लाह जो सालिह बानो निहारे रहियो आ, मावा बचड़ो भी हिकड़ो आ, बचड़ो भी यतीम आ, मुड़स भी दुनिया में कोन्हे, मां जो केडो अजीब ख्याल आ। हो खुदा जो नेक बानो निहारे चवे तो अल्लाह जी बानी तू वञ अल्लाह ताला भलाई फरमाइंदो, महबूब जे सदके करम फरमाइंदो। बायजीद बिस्मिल्लाह करे उस्ताद जे खिदमत में पढ़न शुरू कयई। मुझा दोस्त वक्त गुजरियो बार बार बायजीद जी पढ़ाई शुरू थी। हसबे मामूल जेकॾहिं 5 लाइनूं सबक जूं वठंदो हो उहे 5 हलंदियूं रहियूं। महीनो गुजरियो 2 4 6 आखिर अम्मा जे सिक सतायो। उस्ताद खे चई किबला अम्मा जी सिक ॾाढो सतायो आ, हिकड़ी रात जी मोकल मिले जी जल अम्मा जो वनी दीदार करे अचा। उस्ताद सोचो हिन के जी जल मां शर्त दई वैया तेस तई वापस न मोकिल जा जेस तई महबूब जो दीवानो न बनजे। हाने मां भी शर्त अहड़ो दिया जेको पूरो ही न करे सके सवा इन जे जो मुस्तफा जो कुर्ब हिन के नसीब थे। तवज्जो कजा दोस्त उन उस्ताद चयो ओ बायजीद इजाजत दींदो मैं पर हिकड़ो शर्त हा मुझा सही केड़ो। उस्ताद के खबर 5 लाइनूं पढ़ंदो आ चवे तो ही 50 लाइनूं जह दी हिकड़े दी हमें याद कंदे उन दी शाम जो अमड़ दे वञण जी इजाजत दींदो मैं। 5 लाइनूं याद करण वारो बचड़ो कादे 5 लाइनूं कादे 50 लाइनूं। मां लाइनूं इन करे थो चवां जी आम माण्हूअ के समझ में अची वञे। 50 लाइनूं मिली वयूं चवे तो हा मुझा साईं बायजीद आयो तन्हाईअ में कंध हेठ करे रोई चवे तो ओ मुझा करीम रब मुझे दिल के जानी थो अमड़ मुझी हिकड़िया बीमार थी रहे। मौला केतरो मुझो नसा प्यारा उन जो मुसा केतरो प्यारा। मौला सिक अंदर में केतरिया मौला तुझो महबूब भी यतीम होयो मां उन जो उम्मती भी यतीम हा। मौला तुझो महबूब भी अमड़ सा प्यार कंदो।
मौला तुझो महबूब भी अमड़ सा प्यार कंदो हो, मौला मां भी पंजे अमड़ सा प्यार थो कया। ओ मुझा करीम रब उन महबूब जो वास्तो थई मुखे ताकत दे तही 50 लाइनूं याद कया त मोकल मिले अम्मा जो दीदार करे अचा। अजीजा ने मन तवज्जह कर ये चई रोंदे रोंदे पढ़न शुरू कयई। अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है, अरे इश्क मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है। उन आशिक दीवाने मासूम बचड़े मुहर मदीने दे करे ताहू गुरियूं यार राजी थी पयो। चंद लम्हा गुजरिया 50 लाइनूं याद थी वयूं। खणी आयो उस्ताद दे साईं मुझो सबक बुधो। उस्ताद निहारण लगो ऐ अबा यजीद 5 लाइनूं 24 कलाकन में मुश्किल याद कंदो ही साईं मुझो सबक बुधो। उस्ताद बुधण शुरू कयो, बा यजीद पढ़ण शुरू कयो। 50 लाइनुन में हुआ जे कदे 5 लाइनुन में गलती थींदी हुई, अज 50 लाइनूं इए पियो पढ़े जण उस्ताद शागिर्दन के पढ़ाए रहियो। सुने बायजीद बुस्तामी जे उस्ताद जे अखड़िन में लुड़का ची वया। पक थियस्तहा हिन जे जीजल जे दुआन बिरंग लातो आ। हिन जो कनेक्शन महबूब मदीने जे मीर सां मिली वयो आ। बचड़ा तोखे इजाजता, बचड़ा तोखे इजाजता, मगर हिकड़ी रात जी इजाजता। वञ भले जीजल अमड़ जो दीदार करे अच, मगर हिकड़ी रात रह जा, सुबह जो सवेल अच जा। हा मुझा साईं उस्ताद खां इजाजत वठंदो। महीनन जे विछोड़े वारो बचड़ो पंहिंजे जीजल अमड़ जे प्यार में अची रहियो आ। रात थी वई, रात थी वई, जीअं दरड़े ते आयो दरड़ो खड़काए, अंदरा आवाज आयो केरा। जवाब तो दे ओ मुझी जीजल अम्मा तुझो बचड़ो बायजीदा। मां थी चवे केड़ो बायजीद, वरी तो चे अम्मा तुझो बचड़ो बायजीद, वरी मां थी चवे केड़ो बायजीद, टियों दफो तो चवे अम्मा तुझो बचड़ो बायजीद। मां थी चवे जेको मुझो बचड़ो बायजीदा उनखे त मनो करे आई हा, उहो त उन ॾींहुं मूंसां मिलण ईंदो जॾहिं महबूब जो सचो दीवानो थी वेंदो। तू अलाए केरो हई मोटी वञ। तवज्जह कर मुझा मुसलमान भा, तवज्जह कर मुसलमान भा। होड़ा जीजल अमड़ जे जिगर दे निहार बचड़ो भी हिकड़ो आ। प्यार केतरो हुंदो होड़ा बचड़े दे वरी मुझा दोस्त निगाह कर। छो त जेते यार राजी थींदो आ ओहो उम्रन खे कोन ॾिसंदो आ, ओहो कलबन खे खोले छॾींदो आ। सुणो बायजीद अखिन जा लुड़क उघे थो, अखड़न जा लुड़क उघे थो, उतां जो उतां वापस मोटे थो, पंहिंजे रब सां कचहरी कंदो वञे थो। ओ मुझा करीम रब जानी थो मुझे सिक खे भी जानी थो। मुझी अम्मा अचण नथी दे, अम्मा तदहीं अचण ॾींदी जॾहिं महबूब जो दीवानो बणजी वेंदुसि। मौला देर न कर, पांजे करीम रब के मासूम सुनो बायजीद सडड़ा कंदो थो वञे, दुआऊं घुरंदो थो वञे। मुसलमान हिकड़े मिंट ला गौर कर, ओडा जीजल अम्मा ॾिसी रही आ, मुझो बचड़ो मोटी रहियो आ। उहो बि रात जे टाइम ते मुसल्लो विछाए थी चवे ओ मुझा करीम मुझो हिकड़ो थई उन जी भारत हुजई। हेडा मां मुसल्लो विछायो वेठी आ, महबूब जे दरबार में दुआऊं पई घुरे। मौला मुझो हिकड़ो थई उन जी भारत हुजई। महबूब जो परवानो बनाइस, महबूब जो दीवानो बनाइस। मौला पंहिंजी मारिफत उनखे नसीब कर। हेडा अम्मा दुआउन जी लोली लायो वेठी आ, होडा बचड़ो रस्ते में रोंदो 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 जॾहिं पंहिंजे इदारे में पहुतो। उस्ताद ॾिठो त रात में मोटी आयो आ।
बायजीद जी मुझा साईं अज बायजीद जे अखड़न में लुड़क हन बायजीद जल्दी मोटी है छा अमर सा कावड़ जी आयो आ ओछ गरू दई चवे तो मुझा साईं बायजीद केर थी दोआ जो जी जल अमर सा कावड़ जे ये थी न तो सके बायजीद पो जल्दी छो मोटी आयो आ कावड़ जी त न आयो आ न मुझा साईं अमर सा मिले न मुझा साईं मां त मिलण ला वयुस पर जी जल मूसा कान मिली छो कान मिली चवे तो साईं इन करे अमर इनकार कयो त जेको मुझो बायजीद आ उहो तदहि मोटंदो जदहि वलीउल्लाह बणजी वींदो अल्लाह जो सच्चो आशिक बणजी वींदो मदीने वारे मीर जे दरबार में मुकर्रब थी वींदो कबून के कुर्बत नसीब थींदी महबूब जी मुझो बचड़ो तदह वापस ईंदो मुझा साईं मुझे जी जल अम्मा इए चयो मां रोई वापस आयो हां अंदाजो लगा उस्ताद अगे ही साहिबे दिल हुयो वरी जो हिन बचड़े जूं गालियूं बुधई त उन जा भी तबक रोशन थी वया अजीब मंजरा दोस्तों याद रखी छड़ियो कदह मुरीद के मुर्शिद जे करे फैज मिलंदो आ पर कदह वरी मुर्शिद के मुरीद जे करे फैज मिली विंदो आ हे इश्क जा राज हन तू समझी या न समझी जे चई त तो के हिकड़ी ते गाल बुधाए छड्या एकड़ो शख्स हुयो जे दिल में अज़म कयो त मुरीद थी दुस जरूर पर उन जो जेको घरों कौरो पंज वक्त पानी जो खणी हथ में निकरे उन कौरे जी टूटी जो मुंह भी काबे दे हुजे मस्जिद में वुजू न करे बगदाद जो गलियूं हन मुझा दोस्त अजीज हिकड़ो दर्जिया 5 ॾींहं लागी तो इन हालत में आयो हिन वनी हथड़ो विदुस साईं तू मुझो मुर्शिदा बच्चा चरियो हई मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी वेठो आ चवे तो उन ता कुर्बान वना मगर मुझे का दुआ घुरिया उहा दुआ रब तो में देखारिया मां तुझो मुरीद हां घणई नो दर्जी समझायो पर उहो नौजवान समझण ला तैयार ना है दर्जी चयो बच्चा ठीक आ जे मुरीद थी तो त मूसा गडो दर्जी थी जेका मुझी किरता कर हा साईं दर्जी थी किरत करण शुरू कई एकड़े दिन दर्जी चयो बचड़ा घर में काठियूं ना हन वञ वञी काठियूं करे आ काठियूं करण जे ला निकतो जी जो काठियूं करे मोटियो सामो पीरन जो पीर मुहियद्दीन मीर दिल पर दस्तगीर अची वयो जी सुने अब्दुल कादिर जीलानी घोट सामो आयो उन नौजवान काठन जी भरी मथे आ कपड़ो मुंह ते दई मुंह तब्दील करे बी गली में वयो जदे बी गली में वनी सिधो थियो त वरी जीलानी दिल पर सामो जेडी मल बी गली मां भी मुंह मटे 3 गली में आयो अब्दुल कादिर जीलानी सामो थी फरमायो केतरियूं गलियूं मटी दे केतरियूं गलियूं मटी दे केतरा मुंह ढकी दे मुंह खोल दे खबर के जो मुरीदा चवे तो मुझा सुना अब्दुल कादिर जीलानी तवा जो गुलाम आया मुरीद त फलाने जो हां सुने अब्दुल कादिर जीलानी फरमायो वो त मनसब विलायत ते फाइज कोने को नौजवान काठियूं लाहे हेठ रखियूं अदब जा हथ बधी तो चवे साईं जंके इहा खबर पईजी सके थी त मुझो मुर्शिद मनसब विलायत ते फाइज ना है जंके इहा खबर पईजी सके थी त उहो पहुंचाए भी सके थो हथ बधी बीही रहियो सोना कुर्ब कयो थव त कुर्ब कयो मुझो मुर्शिद उहो आ उन ते निगाह कयो सुने अब्दुल कादिर जीलानी घोट जो हथड़ा खया मुझे रब जो वायदो आ यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल मुझे बेनियाज रब जी मर्जिया मुझे अल्लाह जी जात फरमायो मुझी मर्जिया यमहुल्लाहु मा यशा जंहिंजी लिखियल तकदीर तब्दील करे छॾिया मुझी मर्जिया
तकदीर जो मालिक मां लिखण वारो मां इंदहू उम्मुल किताब ओ तकदीर जो किताब भी मूं वट मौजूद आ जेकी लिखा जेकी मेटा मुझी मर्जी आ। अब्दुल कादिर जीलानी हथड़ा खया बेनियाज रब उन दर्जी जी तकदीर तब्दील करे छड़े पहिरीं रुगी दर्जी हुयो अज साहिबे विलायत बणजी वयो वली बणजी वयो मगर कंहिंजे करे चो मुरीद जे करे कंहिंजे करे मुरीद जे करे यानी मुरीद सादिक हूंदो आ त सादिक मुरीद जे करे करे मुर्शिद भी रंग जी वींदो आ पर जे मुर्शिद अगई कमाल वारो हूंदो आ त मूं जड़न लखन गुलामन खे रंगे छडींदो आ। अजीज़ाने मन अर्ज पे कयुम उस्ताद साहिबे दिल त अगे ही हुयो पर जॾहिं न बचड़े जो रवैयो ऐं ॻाल्हियूं ॿुधई उस्ताद जे अंदर में इश्क जी अञा हिकड़ी नई चिणग जागी पई त ज़िंदगीअ में शागिर्द त आया पर अहिड़ो शागिर्द आयो आ जेको रब जो भी प्यारो आ त महबूब मदीने वारे मीर जो भी प्यारो आ। बचड़ा पो जी अम्मा चयो थे इए कंदे हा मुजा साईं उस्ताद जे खास निगाहन जो मरकज थी वयो सुनो बायजीद पढ़ाई में शुरू आ अज ओहो उस्ताद जेको ॾींहं जो रुगी पढ़ाईंदो आ हाणे ओहो ही उस्ताद जेॾी महिल तहज्जुद पढ़े त दुआऊं घुरे मौला हिन बायजीद जी पार त हुजई होॾां जीजल अम्मा जूं दुआऊं हेडा उस्ताद जूं दुआऊं होडा पांजी मेहनत मुझा दोस्त अजीज उन जे उस्ताद अञा तहज्जुद जी नमाज पढ़ी बस कई कुछ वक्त गुजरियो नमाज तहज्जुद पढ़ी बस कई त मदीने जे मीर जी पेरड़ो पातो। अल्लाह अल्लाह मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात सुने बायजीद जे उस्ताद खे दम दस्तगी या अली मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जॾहिं न राज़ी थींदो आ अल्लाह ताला न जॾहिं राज़ी थींदो आ त पोइ देर कोन थींदी आ लेकिन दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी त अमड़ जो किरदार अहम हूंदो आ माँ जो किरदार गाला गाला अमड़ जो किरदार अहम हूंदो आ दुनिया जे मसनदला या दीन जे मसनदला मुझा दोस्त अजीज तमाम जेके कामयाबियूं हूंदियूं हन उन्हनि जे पुठियां अम्मा जो वॾो किरदार हूंदो आ। अम्मा जे किरदार खे जेकॾहिं तस्लीम करी थो त पोइ हे जुमिलो सजण साईं जो फ़कीर तोखे चवे अॼु जेके तुंहिंजूं नियाणियूं हन उन्हनि खे तइलीम याफ़्ता बनाए बे इल्म न बनाए अॼु तुंहिंजी जेका नियाणी आहे छोकिरी आहे सुभाणे उनखे मुआशिरे जेकॾहिं उहा पाण तइलीम याफ़्ता हूंदी ॿुधाए त हूअ पंहिंजे बच्चे जे तइलीम जा इंतज़ामात कंदी या कान कंदी जेकॾहिं पाण मुझा दोस्त अजीज इश्क मुस्तफ़ा में रंगियल हूंदी त लोली बचड़े के मुझे महबूब जे इश्क जी ॾींदी या कान ॾींदी जवाब ॾे। ओ मुसलमान पंहिंजे न्याणनि ॾे तवजह कर अजीब ज़मानो आ असां चवंदासीं खीर बि पहिरियों पुटड़ो पिए भाॼी बि पहिरियों पुटु खाए न्याणी बाद में। ओ मुसलमान मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ॾे निहार मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी ईंदी आ मुझो मुस्तफ़ा उथी बीहंदो आ न्याणी ईंदी आ मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीहंदो आ
कादे वियो फिक्र आखिरत जो मौजू अलाए कादे हलिया व्यासी लेकिन आहियूं त यार जे कढ लगा पिया दिल थी चवे त अज तोखे इहा गाल बुधाया त मुझो महबूब मुस्तफा अम्मा फातिमा ज़हरा के मुझे मुस्तफा जी न्याणी त चार हन घणियो गला गला घणियो ज़ैनब रुक़ैया कुलसूम फातिमा चारे न्याणियों अम्मा खुदीजतुल कुबरा माई हन लेकिन हिकड़ी न्याणी ते मुझो मुस्तफा उथी छो बीहंदो आ छो चे जे करे चवी त हो तोखे जो राज बुधाया जिंदगी में न बुधो हुंदे पर मां तोखे बुधाए वठा त मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन न्याणी जे मथा हो करम छो फरमायो अजीज़ा ने मन जॾहिं मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कदे न बे दफे न इलाके में चारगी मौजू बुधाए तो छरी याद कजा मुखे रुगी मुतालबो कजा त महबूब जो मीलाद फकीर आशिक सदाई बुधो थो अज महबूब मुस्तफा जी शादी बुधाए तो के एक दफो मुस्तफा जी शादी बुधाई पर हींअर न हींअर एतिरो वक्त भी कोने छो त मुस्तफा करीम जी शादी बुधाण ला 1.5 खां 2 कलाक खपन हींअर एतिरो टाइम कोने इंशाअल्लाह ताला वरी कदे आयासी छो त मुखे याद आ उमर बोदलेजा में ॾाढे सीए जे करे तबियत खराब थी वही इन करे मुंहिंजा दो वरी अल्लाह कंदो इंशाअल्लाह ताला अचण थींदो हसन जमाली वारनि जो प्रोग्राम रहला मुखे याद आ खुदा घुरियो त इंशाअल्लाह ताला वेंदासी बहरहाल मुंहिंजा दोस्त अजीज जॾहिं मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जी शादी थी रही है कैसा चो अम्मा खुदीजतुल कुबरा सा एकड़ी झलक बुधाई उन वक्त खुदीजतुल कुबरा जी हैसियत कहड़ी आ 80,000 उठन जी मालिकाणी 80,000 उठन जी मालिकाणिया 200 गुलाम ऐं गुलामाणियूं उन जे दरड़े ते कम करण वारियूं जेको उन के विझणो हणन मुंहिंजा दोस्त अजीज उहे बजणियूं सोन जे गनन वारा विझणा हणण वारियूं जंहिं थाम में खाधो खाईंदी आहे थाम भी सोना जंहिं मसनद ते वेहंदी आहे उहा मसनद भी सोन जी ठहियल बस हिकड़ो जुमलो तोखे चई छॾिया वञी अंदाज़ो लॻाइजा अबू जहल जहिड़ो माण्हू अबू लहब मानू बे शाम दे वापार जे ला वींदो हो त सामान खुदीजतुल कुबरा जो खणी वींदो हो एतरी दुनियादार औरता इंशाअल्लाह वक्त आयो बुधाइंदो में दीवानी किए थी थे मस्तानी किए थी थे सब कुछ किए तो थे शादी किए थी थे बहरहाल किसे मुख्तसर जेडी मल मुझा दोस्त अजीज ओहा घड़ी आई आ खुदीजतुल कुबरा जो मुझे महबूब मुस्तफा सा अज जे लफ्जन में चौ निकाह हकीकत में त निकाह छा हुंदो आ इजाबो कबूल हुंदो आ हक महर कबूल कराइबो आ निकाह जो खैर जो दुआऊं उनके निकाह चवंदा हो तोखे शायद खबर काने का ते पढ़ण वारो केरा जो बियो कोने सुने अली शेर जो बाबो वक्त ही दो तक खोले बुधाइंदो में यार वक्त नाए फकीर के छेड़ न हेडे होडे न वने मां फकीर मीर मोहम्मद भट्टी जे दिल वारो मौजू पे तो खणा अजीजा ने मल जेडी मल मुझो महबूब करीम अलैहि सलातो वसलाम खुदीजतुल कुबरा जे घरड़े में कदम रखी रहो आ खुदीजतुल कुबरा जे का सोन जे मुझा दोस्त अजीज अज जे नाले सा भला सोफा सेट चऊं या कुर्सी चऊं उनते संदल सोने ते वेठी आ जिया मुझे मुस्तफा करीम ते निगाह पे कंधड़ो हेठ करे उथी हथड़ा बधी मुझे महबूब के उन सोने सेज ते वेहण जे ला अर्ज करे रही आ एडा जने मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के इहो अर्ज करे रही आ दुनिया हैरान सवेजे जा नौकर सवेजे जूं नौकरियाणियूं बेनियाज रब दिसण वारो दिसी रहो ओ जिब्रील जी रब्बे जलील निहारी थो हा मौला दिसी तो तमा पांजे पुनल जी दीवानी की बनाई हा मुझा मौला रब तो फरमाए जिब्रील याद रखी छड़ जा अज मुझे मुस्तफा करीम जी इज्जत करण वाली खुदीजतुल कुबरा मां अल्लाह इनके इन जो मुआवजो दींदुस मौला केड़ो दींदे रब तो फरमाए जेका इन जी लाडली न्याणी हुंदी मां अल्लाह उनके उहो मकाम दींदुस इज्जत बख्शींदुस हिन मुझे महबूब जी उथी हिकड़ो दफो इज्जत कई ओहा न्याणी जेडी मल इंदी मुझो महबूब उथी उन जी इज्जत कंदो
अजीब मंजर आ। लेकिन मुझा दोस्त अजीज मोटी वरी भी सागे जुमले ते अचा ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह ताला पंहिंजे नियाणनि खे पढ़ाईंदासीं। मां मञा थो असां तव्हांजो माहौल इजाज़त नथो ॾे, असां तव्हांजा माहौल ॾाढा कठिन थी चुका आहिनि। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी बि चवंदो मैं पंहिंजे नियाणीअ खे दुनिया जी बि तइलीम ॾे, दीन जी बि तइलीम ॾे, जेतिरी ॾियारे सघीं थो, जेतिरा हालात तुंहिंजा साथ ॾियनि। इहो तसवुर कर त अगरि नियाणी पढ़ी लिखी समझदार हूंदी त इंशाअल्लाह ताला उन मां थियण वारो औलाद ॾाढो भलो थी पवंदो। पर पंहिंजे बचड़ीअ खे दुनिया जी तइलीम ज़रूर ॾे, पर मुंहिंजे महबूब जे मोहब्बत जी तइलीम न विसारजा। छो त जॾहिं महिल न तो पंहिंजे नियाणीअ खे आका जो दीवानो बनायो, पोइ जॾहिं न रब उन जी झोली साई कंदो त झोलीअ में लोलड़ी बि ॾींदी पई, मुंहिंजे आका जी ॿोलड़ी बि ॾींदी पई, त अलाह कंदो हे बचड़ा बि नेक सालिह थी पवंदा। अज़ीज़ाने मन कुरान करीम दे मोटी अचूं, मुआशिरे ते पे ॻाल्हायोसीं। बायज़ीद सोने खां बाद में भला मुआशिरे जे अदम बर्दाश्त जे ॻाल्हि कंदे हज़रत इमाम अबू हनीफा जी ॻाल्हि कए। अॼु इंतहाई मथियूं ॻाल्हियूं थो। इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह उन जे ज़ात खां केर वाक़ुफ़ कोने। ओहो जवान जंहिं 40 साल इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी आ। ओ इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह मुझे आका करीम जो दीवानो, जै पांजे घरड़े में रहंदो आ, बाद नमाज़े इशा ज़िक्र अज़कार जी महफिल कंदो आ। उन जे हेठों भर में पाड़े जे घर में हिकड़ो मोची रहंदो आ। केर गाला गाला केर मोची रहंदो आ। मोची जो कम केड़ो आ? जो छिनलन खे जोड़ींदो। ये इश्क जो एड़ियूं ॻाल्हियूं थे यकीन कर जो बस हाँ ठरी पवंदो। हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह जे दरबार में हिकड़ो मुरीद वडी मंज़िल करे आयो पंहिंजे मुर्शिदन करीमन ला। उन इलाइके में कई चूंजे के हुयूं ॾाढियूं मशहूर हुयूं। चइबो आ न दोस्त ॾे वञा तो पंहिंजे इलाइके जी सूखड़ी खणी वञा। दिल में ख्याल कई मुंहिंजा मुर्शिद करीम पंहिंजी कॾहिं सेर ब ठाहींदा, उन्हनि खे कैंचीअ जी ज़रूरत पवंदी। मुंहिंजे इलाइके जूं कैंचियूं मशहूर हन, मां पंहिंजे करीम मुर्शिद ॾे उहा खणी थो वञा। कैंची खणी जेॾी महिल मुर्शिदन जे दरबार में तोहफ़तन पेश कई, मुर्शिद करीम कैंची दिसी कबूल त कई, पर अखड़न मां लुड़क भी वही आया। गुलाम हैरत में ओ मुझा सुना, ओ मुझा सुना छाका बेअदबी थिया न बचा। सोना मां त सिक मां हिक कैंची वठी आयो हां। असां जे इलाइके जूं कैंचूं मशहूर हुयूं। मुर्शिदन करीमन जे अखड़न में लुड़क दिसी डप लगी वयो आ, मता का बेअदबी थिया। पाण फरमायो बच्चा न एड़ी गाल नाहे। मुझा सोना पोही गम जा आसार छो। पाण फरमायो बच्चा तू कैंची वठी आयो आ, पर जे कदे तू सुई वठी अची हां, असां जी दिल ठरी पवे हां। मुरीद हैरत मां निहारण लगो, किबला इन कैंची हिकड़ीअ में 100 खां 1000 सुयूं 500 सुयूं मिली वेंदियूं। सुई जी कड़ी कीमत आ। पाण फरमायो बच्चा तुझी निगाह पैसन जे मथों आ, कीमत जे मथों आ, असां जी निगाह किरदार जे मथों आ। तू कैंची खणी आयो आ, कैंचीअ जो कम ठहियल खे ड्राहण हूंदो आ। जेका सिधी हुंदी आ उनखे टुकड़ा टुकड़ा कैंची कंदी आ। असां जो कम ड्राहण नाहे, पर जे सुई खणी अची हां, सुई उहा हुंदी आ जेका टुकरन टुकरन खे गॾु करे सुहिणो बणाईंदी आ। औलिया अल्लाह जे ज़ात दे, औलिया अल्लाह जे किरदार दे मुसलमान तसव्वुर तकर उन्हनि जूं सोचूं केॾियूं न अज़ीम हुयूं, उन्हनि जा ख़याल केॾा न अज़ीम हुया, उन्हनि जो मक़ाम मर्तबो केॾो न अज़ीम हुयो। त मां ॻाल्हि पे कई इमाम आज़म अबू हनीफा जे भर में केर रहंदो हो? चओ मोची। इंतहाई ग़रीब हुयो,
अचानक हो कहें आवारा माण्हुनि जे दोस्तीअ में लगी वयो। आस्ते आस्ते हुन शराब पीअण शुरू कयो। जेॾी महिल शराब पीअंदो हो, शराब पी अचे घर में ईंदो हो, पोइ अचे नाच गाना शुरू कंदो हो, शोर शुरू कंदो हो। इमाम आज़म साईं जी इबादत में खलल ज़रूर पवंदो हो, मगर कॾहिं बि ज़ुबान सां उनखे न मयार ॾिनऊं न छिड़ब ॾिनऊं। मौलवीअ जे घर जे भर में रुगी वॾी आवाज़ में डेक वॼाए त जुमे जॾहिं कीअं थो हेॾी फतवा जारी कराई। यह हकीकत है या न? अदम बर्दाश्त है न, सहब जो मादो कोने, गुजिया हेतरी फाटी थी पवे। अल्लाह जे आशिकन दे निहार, मुझे मुस्तफा जे गुलामन दे निहार, ओ किताबन ते नाज करण वारा, पांजे पाण के वडो वडो उलामो समझण वारा, ए गरीबन जे नढड़ी नढड़ी गाल ते फतो ॾियण वारा। गरीब जे करे पुछ कुत्ते जो खाए ते एडी फतवा पाण सजो कुतो हजम कयो वञे, परवाह न आहे। खुदा जो खौफ कर। हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला कदे मयार कान ॾिनी, कदे भी उनके झिणक कान ॾिनी, हो पांजे कम सां हूंदो हुयो। इमाम आज़म अबू हनीफा सुनो पांजे इबादत में मस्त हूंदो हुयो। अजीब इत्तेफाक हिकड़ी रात आई, हिन जो आवाज ॿुधण में कोन आयो। हिन जो जेको नाटक कंदो हो कोन आयो, लुड़कंदो हो, मवाली माण्हू ख़बर अथव, लुड़कंदो हो, घर वारनि सां पछरी कंदो हो, आवाज कोन आयो। हिन जे आवाज न अचण जे करे अबू हनीफा जे अंदर में तड़प पैदा थी त अलाए वेचारो चाको अलाए बीमार। इमाम आज़म अबू हनीफा जेड़े जवान सुबह जो इंतजार कयो। जी सुबह थियो, दरड़ो खड़काई, उन जे घर जे भातन मां को निकतो। इमाम आज़म अबू हनीफा पुछो दे खबर, हे फकीर मोची काडे वयो आ? आवाज कंदो हो, अज आवाज कोन आयो आ। घर वारनि नाज़ सां चयो, साईं हाणे फिक्र न कयो, इहो हमेशा आवाज़ बंद करे छॾियो तो, हाणे मुआफ़ कजो, तव्हां जे इबादत में रुखनो कोन पवंदो। इमाम आज़म अबू हनीफा निहारे चयो, मां त इन लाइ कोन आयो आहियां, ॿुधायो छा मामिलो थियो आहे? चयो साईं पुलिस में अॼु जे लफ़्ज़नि में चवां, पुलिस में एनसी कटराए इनखे होॾे पागल खाने मोकिलियो अथऊं, हाणे तेसी कोन मोटंदो, देसी सियाणो कोन थींदो। असां बि तंग थी वियासीं, माफ़ कजो, तहां बि तंग थी विया हो, हाणे असां बि निंड था कयूं, तव्हां बि निंड कयो। घर जा भाती निंड करण लगा, इमाम आज़म हनीफा जागण लगो। तवज्जह कर अल्लाह जे कामिलन जे निगाह जे मथा। इमाम आज़म अबू हनीफा ओ ॾींहुं गुज़ारियो, उहा रात इबादत कंदे गुज़ारी। इमाम आज़म अबू हनीफा ओ जवान हुयो जो वक्त जे हाकिम ॾे कोन वेंदो हो, हाकिम पाण हली ईंदो हो। हक जो इमाम आज़म अबू हनीफा सुबह जो निकरे तो वक्त जे हाकिम ॾे। जिए जो हाकिम ॾिठो त इमाम अबू हनीफा जड़ो जवान पियो चे, उथी अॻिते इस्तक़बाल जे लायो। जी मुंहिंजा साईं हुक्म फरमायो, हुक्म कयो हां त मां हलियो अचां हां। पाण फरमायो असां जो कम हो, असां पाण आया हूं। किबला हुक्म कयो, पाण फरमायो ॿुधो अथऊं, असां जे पाड़े जो हिकिड़ो गरीब मोची वेचारो आ, उन जे माइटन उन जी एप्लीकेशन कई आ, एनसी कटराई आ, शिकायत कई आ, उनखे एनसी कटराई आ, शिकायत कई आ, उनखे तव्हां जेल में बंद कयो आ। हा साईं ओ हीअं इमाम आज़म अबू हनीफा फरमायो, जेकॾहिं मुंहिंजी ज़मानत क़बूल कयो त उनखे मुंहिंजे हवाले कयो। याद रख मुसलमान, याद रख मुसलमान, जंहिं महबूब मुस्तफा जा दीवाना उन्हनि जे मथां जानियूं कुर्बान कन, ज़मानतूं खणन, जन जा घर जा भाती कढी छॾीन, जन के घर जा भाती कढी छॾीन। इमाम आज़म अबू हनीफा जड़ो जवान उन्हनि जी ज़मानत खणे, हे सबूत ॾेई रहियो आ, जन जो कोई न हूंदो आ, मुंहिंजो मुस्तफा उन्हनि जो ज़ामिन हूंदो आ।
याद रखी छर दोस्त, इमाम आज़म अबू हनीफा वक्त जे हाकिम खे चयो जेकॾहिं मुंहिंजी ज़मानत क़बूल पवे त इहो मुंहिंजे हवाले कयो। सेंतरी चयो क़िबला तव्हां तो जान कुर्बाना, पर ही त हीअं पाण फरमायो बस घणो न चओ, ज़मानत मां तो खणा कंहिंखे तंग कोन कंदो। वरी चवा निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी। इमाम आज़म अबू हनीफा वेठो आन, यकदम विया हलिया उनखे ॿुधायो त इमाम आज़म अबू हनीफा आयो आ। ॾकण लॻो त अलाए कहिड़ी सज़ा साईं ॾियारींदो। जीअं आयो पाण शफ़क़त जो हथड़ो रखियो, बचिड़ा तव्हांजी तबियत सही आ? रोई चवे तो हा मुंहिंजा साईं। पाण फरमायो असां तुंहिंजी ज़मानत खई आ, असां सां गॾु हल। पूरी तारीख खोले ॾिसो, इमाम आज़म अबू हनीफा अॻियां, उहो मोची शराबी पोयां, रस्ते में किथे भी इमाम आज़म अबू हनीफा हिकड़ो लफ्ज़ भी उन सां कोन ॻाल्हायो। उन जे दड़ा ॿई गॾु हुया। पाण फरमायो तूं पंहिंजे घरड़े ॾे वञ, आउं पंहिंजे घरड़े ॾे थो वञा। जेॾी महिल हू पंहिंजे घरड़े ॾे वियो, इमाम आज़म अबू हनीफा जॾहिं रात थी, आवाज कोन ॿुधो। वरी ख्याल थियो शायद माइट वरी वञी छॾे आया। इंतजार कयो, ॿी रात थी, इमाम आज़म अबू हनीफा इंतजार कयो, मगर हुन जो आवाज कोन आयो। जीअं जो सुबह थियो, इमाम आज़म अबू हनीफा के दिल में ख्याल आयो, होॾा रब खां दुआ घुरी, मौला जहिड़ो आ तहिड़ो तुंहिंजो आ। दुनिया जी ज़मानत मूं खईं, आखिरत जी मौला तोखे मिड़ई पारता। मुझे महबूब जे कलमे पढ़ण वारो आ, मुझे मुस्तफा के हर एक उम्मती प्यारो आ, त उन जे गुलामन के भी हर आशिक प्यारो आ। अजीज़ाने मन बे दिहाड़े जीअं इमाम आज़म अबू हनीफा दरड़ो खड़कायो, अज सबई घर जा भाती निंड पया हन। हे मुसल्ला ता रोंदो रोंदो लुड़को घंदो आयो। दरड़ो जो खोली त इमाम आज़म अबू हनीफा बीठो आ, कदमन ते किरी पयो। इमाम आज़म अबू हनीफा पुछो, बचड़ा ॿी रात गुज़री वैया, तुझो आवाज ॿुधण में कोन आयो। मुझे दिल में ख्याल आयो, खबर नाहे तो सां वरी को मामलो थियो हुजे, इन जे ला आयो हां। रोई चवे तो सोहणा सोहणा, अग में शराब जो नशो हूंदो हुयो, गाफिल कंदो हुयो, पर जंहिं ॾींहं खां दिल बर तो ज़मानत खईं, महबूब जे इश्क जो नशो चढ़ी वियो आहे। ओ मुझा मिठड़ा महबूब जे इश्क जो नशो चढ़ी वयो आ। दुनिया जा नशा सभई टुटी वया हन, हाणे ॿियो कुछ मज़ो को नथो ॾे। दिल चवे थी मुसल्ले ते वेठो हुजा, रुआ 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 ता त मुंहिंजो महबूब जे चवे त हाणे चुप कर, मां तो मां राज़ी हां। जो कमाल आ मुसलमानो सोचो, औलिया अल्लाह जी तरबियत, औलिया अल्लाह जी निगाह, औलिया अल्लाह जी केतरियूं गालियूं करे, केतरियूं ॿुधायां। अञा भला हिकड़ी इमाम सोहणे जुनैद बगदादी जी भी ॿुधायां। मौजू निकरी आयो आ, मुंहिंजी नियत में कोन हो, इरादे में भी कोन हो। लाउड छो खराब थियो, हाणे पे थी मूंखे ख़बर पए त लाउड खराब छो थियो। जे लाउड खराब न थे हां, शायद ये इश्क जूं झलकियूं भी कोन अचन हां, छो त मुंहिंजो मौजू कुछ ॿियो आ। फिक्र आखिरत ॻाल्हि त हीअ बि साॻी आ, पर मौलवी हुयुसि, इन करे मौलवी अंदाज़ में वञा हां। पर हे ऊंदह मां रोशनी थी वई, अंदर में ख्याल को ॿियो अची वियो। इन ऊंदह में राज़ कहिड़ो हो, इन रोशनीअ में राज़ कहिड़ो आ। जेके आशिक चयो न पंहिंजो, तुंहिंजे खिलण में भी राज़, चुप रहण में भी राज़, तुझे ॾिसण में भी राज़, तुझे खिलण में भी राज़। बाहो हुसैन जा नाना, तुझे इल्म जा खजाना।
अजीजा ने मन हर गाल में खुदा जी कुदरता मुझे महबूब मुस्तफा जी रजा शामिला अजीजा ने मन जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह वंजन था प्या हिकड़ो शराबिया इन करे तो गाल कया बार बार जो दुनिया में बर्दाश्त खत्म थी वैया अदम बर्दाश्त वधी वैया जे करे को नमाजी ना है त मौलाना साहब उनके इए थो दिसे जी काउ दिसे अक माकड़ के इए न कर जुल्म न कर मुजा दोस्त अजीज धोबी उन कपड़े ते वधीक तवज्जो दींदो आ जेको मेरो वधीक हुंदो आ जेतरो भी मुझा दोस्त अजीज के गुनाहगार दिसी उन सा एतरो प्यार कर उनके एतरो वेझो कर मन हो गुनाह छड़े तो रब जो नेक बानो थी वने नफरत दीन जे वजूद में ना है इस्लाम नफरत जो दर्स न थो दे हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह वंजन था प्या हमरा शराब पियो नशे में धुत लगो पयो आ मानू मथो मजाक मश्किरियों पया कन कोई पेरन के थुदा पियो हणे हो जी शराबी जो हाल हुंदो आ खुदा पांजे महबूब जे सदके हर कलबे वारे मुसलमान के पनाह में रखे आमीन चो उन जो इहो हाल दिसी जी जुनैद सुणो आयो हकल करे चई हटी वञो बारो बारन के हकलूं ॾियण शुरू कयूं जुनैद बगदादी सुणे सौंटी हथ में खई बारन के सौंटी ॾेखारे बार भजी वया जुनैद बगदादी छा थो करे पानी थो खणे पानी खणी हिन जो मुंह धोअण शुरू थो कर अल्लाह कादे जुनैद बगदादी जड़ो जवान कादे एक शराबी नौजवान जेको नशे में धुत लगो पयो आ जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह उन जो मोहड़ो धोण शुरू थो करे उन जे चपड़ा धोण शुरू थो करे उन के गुड़ियों थो कराए आस्ते आस्ते उन के पानी प्यारे हो न जो डिठो त जुनैद बगदादी डकी डकी चवे तो सुना मुखे मुआफ कजो पाण फरमाइन ता माफी दींदड़ त वेठो आ चवे तो मुजा साईं छा कया दुनिया ॾाढो मजबूर कयो आ पाण फरमाइन था त ॾे ख़बर नियत कहिड़ी आ चवे तो सोहणा नियत त ॾाढी भली आ पर मूंखे ॿुधा त रब माफ़ कंदो या कोन कंदो सुने जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह पुछो ॾे ख़बर नौजवान को पोइते अथई को इंतजार करण वारो आए है जवाब तो दे शराबी रोए तो ओ सुना को वक्त होयो जी जल अम्मा जिंदा हुंदी हुई मुझा ये अरदाइन जा कब जवानी खा होया शराब पी रुलंदो हुयुस धिका खाइंदो हुयुस पर मुझी जी जल अम्मा सजी रात रोंदी मुझो गलियों दिसंदी त केडी मल थो मुझो शहजादो अचे न मुझे ऐपन ने दिसंदी हुई अम्मा इंतजार कंदी हुई अम्मा जी जल वई बाबो इंतजार कंदो हुयो हाने अम्मा भी वई अबो भी वयो भाइरो हे डंडा खयो बीठा हन अचण का अगे दर बंद कयो बीठा हन परे का गारियों दई कढी था छदीन सोना मुझो त कोई कोने जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमायो अचड़ा तू चवी तो त तुझो कोई कोने इन ऐबन जे करे हा मुजा साईं पाण फरमाइन था तू इनमा थको नहीं थकजी पयो है चवे तो थकजी पयो पाण फरमाइन था अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे अन्या भी कान थकिया वाह सोना जुनैद बगदादी हिन दे निहारे हिन जो मोहड़ा धोई मदीने दे मुंह करे तो चवे मुझा आका तुझो गुलाम मुझा आका तुझो गुलाम तुझो उम्मतिया अरशद निहारे चवे तो मौला जहड़ो आ तहड़ो तुझो बानो आ तुझे महबूब जो गुलाम जुनैद जे हथ में इहो पानी हुयो जह पानी साहिन जो मुहड़ो साफ कयो में जह पानी साहिन जा चपड़ा उघ में जह पानी साहिन जे जिस्म के धोत में ओ मुझा करीम रब जुनैद जे हथ में पानी हुयो पानी साहिन जो मुहड़ो धोई छड़ी पर मुझा मौला तुझे हथ में उहा कहिड़ी शय आ जेका मौजूद ना है मौला मुंह हिन जो मुहड़ो धोई साफ कयो आ जे तू हिन जे दिल के धोई साफ करी त मौला तो का पुछण वारो कोई भी कोने को सुने जुनैद जी दुआ है मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात के याद रखी छद गुलाम आका का मखफी को न हुंदो आ हेदा जुनैद दुआ पियो घुरे होदा मुझो मुस्तफा राजी पियो थे मुझो करीम रब कुर्ब पियो करे जुनैद
जुनेद त हलियो वयो जेडी मल मस्जिद में नमाज ते आयो अञा नमाज पढ़ी बस कयई डिठई सब व्याहन हलिया पर हिकड़ो जवान आ जेको कुंड में सिसकियूं भरे रोई रहियो आ चई रहियो आ ओ मुंहिंजा सुणा मूंखे माफ़ कंदे या कोन कंदे जुनेद बगदादी थी जो ॾिसे त सजदे में पियल केरा उन सजदे का जो सिर मथे खयो ॾिठई ॿियो कोन आहे शराब में धुत पयो अॼु रब जे आॾो रोई रहियो इहो सभु कुझु मुमकिन आहे नामुमकिन कोन्हे लेकिन उन्हनि जे खिदमत में अर्जा मुंहिंजा दोस्त अजीज जेके साहिबे हैसियत हन जन खे अल्लाह ताला तौफीक ॾिनी आहे ताक़त ॾिनी आहे इल्म जी अकुल जी थोरो बर्दाश्त जो मादो धारियो कंहिंखे हीणो ॾिसी उन जे मथां लत न रखो कंहिंखे ग़रीब ॾिसी गुनहगार ॾिसी उनखे हक़ीर न समझो उनखे निगलेक्ट न कयो उनखे मुंहिंजा दोस्त अजीज बुरो न समझो हाँ मरीज आ न मर्ज खां नफ़रत जरूर कयो मरीज खां नफ़रत न कयो जेकॾहिं डॉक्टर मरीज खां नफ़रत कंदो त मरीज मरी वेंदो डॉक्टर जो कम आहे त मर्ज खां नफ़रत करे हिकु मुस्लमान जो कम आहे ॿिए मुस्लमान भाउ जा ऐब ॾिसी उन खां नफ़रत न करे बल्कि उन सां प्यार करे मुमकिन आहे तुंहिंजे प्यार में हू ऐब छॾे ॾे नेकोकार बणिजी वञे अजीजा ने मन वक्त इंतहाई तेजी सां पियो गुजरे ॾह मुंहिंजो आखिरी टाइम हुयो लेकिन कुछ घड़ियूं गुजरी वयूं हन कुछ अञा गुजारण थो चाहियां छो त दीन जे प्रोग्राम जो हिकिड़ो मक़सद आहे कहिड़ो मक़सद आहे गुल होवे त खुशबू करे बिना खुशबू दे गुल केहा यार होवे त वफादार होवे बिना वफा दे यार केहा दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे वरना जलसे दा फायदा ही केहा त फकीर मीर मोहम्मद भट्टी जेको ही मोहब्बत जो बेड़ा को गड कयो आहे तेन मोहब्बत जे मेड़ाके में हथड़ा ॿधी अर्ज कंदो मैं ॾाढो अटो महांगो थी वियो आहे ॾाढी खंड महांगी थी वई आहे मजदूर गरीब वेचारो जेको न 3 या 400 रुपया कमाइण वारो आहे उन जी जिंदगी ॾाढी ॾुखी थी वई आहे याद रखी छॾजां ओ घणियूं मस्जिदियूं ठहराइण वारा ओ घणा मदरसा ठहराइण वारा बेशक सुहिणो कम आहे कोई शक नाहे अल्लाह जे घर जी हिकड़ी सिर जन्नत जी टिकेट आहे लेकिन याद रखी छॾ सिरूं लॻाए मस्जिद ठहण ॿी शइ आहे लेकिन कंहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾुखायल क़िबले खे राज़ी करण अञा का ॿी शइ आहे याद रखी छॾ जेकॾहिं कंहिं पंहिंजे मुस्लमान भाउ खे बुखारो ॾिसी करे उञारो ॾिसी करे कंहिंजी फैमिली ॾुखायल आहे कंहिंजा बचड़ा उञायल हन कंहिंजा बचड़ा लटड़नि खां महरूम हन तोखे हिकिड़े पासे मस्जिद खुदा जो कसम खणी थो चवां आंदर रिकॉर्ड थो चवां त नोट कर हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़े पासे तूं मस्जिद जो कमु थो पियो कराई अञा उहो तुंहिंजो कमु मस्जिद जो रहियो पियो आहे अञा तो मुकमिल न कयो आहे दिलि में चवी थो मुकमिल कंदुसि ख़बर पई थई त पाड़े में हिकिड़ो अहिड़ो मिसकीन आहे जंहिंखे ॾींहं थिया आहिनि मानड़ी कान खाधी अथई मथां ईद थी अचे हुनजे बचड़नि वटि ईद जे लाइ कपिड़ा कोन्हनि खे बहैसियत सजण साईं जो ग़ुलाम तोखे थो चवां त मस्जिद जो कमु फ़िलहाल रोके छॾ पहिरीं उन ग़रीब खे एतिरा कपिड़ा वठी ॾे एतिरो खाधो ॾे जो जीअं ॿिया मुस्लमान ईद कनि ईअं हू बि ईद करे ख़ुदा जो कसम मस्जिद ठाराई अथई उहा जन्नत में महल पोइ ठहंदो पहिरीं हे महल तुंहिंजे लाइ ठही तयारु थी इंसानियत जी खिदमत कर इंसान ज़ात सां प्यार कर इंसान के समझण जी कोशिश कर मस्जिद कंहिंजे लाइ इंसान जे लाइ काबो कंहिंजे लाइ इंसान जे लाइ अल्लाह जो काबो जेको ठहियल आहे सिरन जो ठहियल आहे अल्लाह जे नबी ठाहियो आहे उन जी एतिरी इज़त करी थो पुठी कोन थो ॾी त पोइ सोच त हिते बि त हिकिड़ो काबो आहे हो त सिरन जो ठहियल आहे अल्लाह जे नबी ठाहियो आहे हे त रब पाण ठाहियो आहे हिन काबे जो भी एहतराम कर हिन काबे जी भी इज्जत कर जेको ही दिलन में काबो आ गरीबन जी खिदमत कर मिस्कीनन जी मदद कर बेवाहन जी वाहर थी खुदा जो कसम जॾहिं न हिकड़ी दुआ लॻई त तुंहिंजे ज़िंदगी जूं इबादतूं हिकड़े पासे उहा दुआ तोखे अञा मथे पहुचाए छॾींदी
त ॾाढो ॾुखियो दौर अची चुको आहे, व्याजी आम थी चुका आहिनि। ख़ुदा उन्हनि खे हिदायत ॾे। पैसा खयों था पिया घुमनि, लेकिन इन जे लाइ त ॿोरीअ जे एवज़ 2 ॿोरियूं। ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ओ कलमे वारो, इहो व्याज मुस्लमान तोखे सूहे कोन थो। छा मिलंदई? बीण मिलंदई न, 1000 ते 2000 मिलंदई न, ॿोरीअ ते 2 ॿोरियूं मिलंदई न। ओ ख़ुदा जा बाना, ओ ख़ुदा जा बाना, उन बेनियाज़ सां सौदो करे ॾिस, उन बेनियाज़ सां सौदो करे ॾिस, जेको ॿोरीअ जे एवज़ हिकड़ी न पर 10 ॿोरियूं दुनिया में ॾींदो आहे, 70 आख़िरत में ॾींदो आहे। सौदो करे ॾिस पंहिंजे करीम रब सां, सौदो करे ॾिस मुंहिंजे बेनियाज़ रब सां, सौदो करे ॾिस त तोखे ख़बर पवे। ऐं बेखौफ न थी, इहो खौफ रख, जंहिं तोखे ॾिनो आहे उहो ॾियण ते क़ादिर आहे, त उहो खसण ते बि क़ादिर आहे। उन पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो आहे, मुंहिंजा महबूब ऐलान कर, कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। वो मालिका जेको बादशाहन जो बादशाह। कॾहिं ॾिसो आसिफ ज़रदारी अडियाला जेल में पुलिस जा सिपाही ज़ुबान के चोटूं पिया हणन, मालिक राज़ी थे, उहो ई आसिफ ज़रदारी सदर जे हाउस में वेठो आहे, प्रेसिडेंट हाउस में वेठो आहे। आर्मी चीफ भी जेको सलामी पियो करे, वरी बेनियाज़ रब, वरी जेॾी महिल वक्त फिरे थो, उहो अदो मोहम्मद शरीफ नवाज़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ केॾी महिल आर्मी चीफ के हथ ॾियण लाइ तैयार कोन्हे, केॾी महिल ज़मानत जो सवाल ई वेठो आई। कंहिंजी कुदरत आहे? ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजी कुदरत आहे? जेको बादशाहन के झुकाइण वारो आहे, फ़कीरन ग़रीबन के, जेके इमरान खान जहिड़ा बेट बाल सां रांद खेॾण वारा, उन्हनि खे जेकॾहिं वज़ीर आज़म बनाए त ही तुंहिंजो मुंहिंजो कमाल नाहे, कुदरत मुंहिंजे रब जी आहे। पोइ हथों जंहिंजे बि थिए उन जी मर्ज़ी आहे, असांजो सियासत सां तालुक़ नाहे। लेकिन ॿुधाइण जो मक़सद आहे त हो मुंहिंजो अल्लाह, उहो मुंहिंजो बेनियाज़ रब आहे। उन सां सौदो कर। ग़रीब खे चवी थो बोरी वठ, कणक में 2 बोरियूं ॾिजां। सोच, जेको हींअर बोरी नथो वठी सघे तोखे 2 बोरी किथों ॾींदो? कॾहिं अल्लाह जे रज़ा जे लाइ, कॾहिं मुंहिंजे रब जे रज़ा जे लाइ ईअं करे ॾिस, दुनिया में ॾिस त तोखे कीअं थो गंज मिले। चएसि, ओ ग़रीब, तूं मूंखे 2 बोरियूं त न ॾिजां, पर हे बोरी खणी वञ, मूंखे दुआ ॾेई छॾिजां। मुसलमान जवाब ॾे, छा मुंहिंजे ख़ुदा खां तुंहिंजी गुझाई आहे? मुंहिंजे मदीने जे ताजदार खां तुंहिंजी गुझाई आहे? बेशक इबादतूं कयो, निमाज़ूं पढ़ो, रोज़ा रखो, हज कयो, ज़कातूं ॾियो, इन खां कोई मनो न कंदो, इन खां सवाइ ॿी वाट कान्हे। लेकिन इहो सभु कुझु करण सां तुंहिंजूं नेकियूं ज़रूर वधंदियूं, जन्नत जो रस्तो तुंहिंजो क्लियर ज़रूर थींदो। लेकिन यार जे दीदार लाइ रोज़ा निमाज़ पिण चङो कम, पर अञा की ॿियो फ़हम जंहिंसां पसी पिरीअ खे, उहो ॿियो फ़हम कहिड़ो आहे? उहो इंसान ज़ात जी ख़िदमत आहे। इंसान जी ख़िदमत कर, कंहिंजे दिलनि खे ख़ुशि रख। ॾिस त मुंहिंजो आका कीअं थो ख़ुशि थिए। तोखे बि निस्बत प्यारी आहे, महबूब खे बि प्यारी आहे। क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयमि, रात घणी गुज़री वई। अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तकुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। मुझे बेनियाज़ रब जा बांधड़ो, मुझे मदीने वारे मीर जा आशिको, कुरान करीम दे गौर कयो।
पीउ जेतिरो बचड़े सां प्यार कंदो आ, माउ जेतिरो बचड़े सां प्यार कंदी आ, पंहिंजे प्यार जे हिसाब सां बच्चे खे ॿुधाईंदा आहिनि, बच्चा हेॾे बि न वञिजा, हेॾे बि न वञिजा, हेॾे बि तुंहिंजे जान खे ख़तरो आ, हेॾे बि तुंहिंजे जान खे ख़तरो आ। ओ बचड़ा कुझु कर, सुभाणे जे लाइ तोखे कमु ईंदो। सुभाणे ईअं न थिए त मतां को तानो ॾेई विझे, मतां को तानो ॾेई विझे त फ़क़ीर छुटल जो बचड़ो कुझु कोन कये, मीर मोहम्मद जे बचड़े कुझु कोन कयो। हर पीउ जो ख़्याल हूंदो आ त मुंहिंजे बच्चे खे को तानो न ॾे, छो ख़्याल हूंदो आ? इन करे जो उन पीउ जो उन सां हिकिड़ो रिश्तो आ। हर मां जो ख्याल हूंदो आ त मुंहिंजो बचड़े खे केरु तानो न ॾे, छो थी सोचे जो मां जो बि हिकिड़ो बच्चे सां रिश्तो हूंदो आ। यानी एहसास उनखे थींदो आ, एहसास उनखे थींदो आ जंहिंजो को न को रिश्तो हूंदो आ। रब क़ुरान में तोखे थो चवे, ओ ईमान वारा, ओ ईमान वारा इत्तक़ुल्लाह, ओ ईमान वारा पंहिंजे अल्लाह खां डिॼ। छा कर? यो अजीब लफ्ज़ आ, डिॼ छाखे चइबो आ? सब कंहिंजी पंहिंजी थ्योरी आ, मां फ़क़ीर माण्हू पंहिंजे अंदाज़ में ॿुधायां। डिॼ छाखे चइबो आ? अबा एॾहूं न वञिजा। नंढड़ो ॿार चवंदो आहे मां नथो वञा, छो डिॼां थो, जेॾहूं डिॼबो आहे ओॾहूं वञिबो नाहे। रब चवे थो मूंखां डिॼ, मौला डिॼां कीअं? चवे थो मूं ॾे वरी वरी अच। अजीब मंज़र आ। मौला चवी थो मूंखां डिॼ, ऐं डिॼण दुनिया जो ईअं थींदो आहे जंहिं पासे डप हूंदो उन पासे माण्हू कोन वींदो आ। अजीब डप आ। मौला चवी थो त मूंखां डिॼो। आशिक़नि न थ्योरी खे खोले क्लियर कयो, प्रैक्टिकली नमूने सां तुंहिंजे आॾो पेश कयो त अल्लाह जे ज़ात जा बांधड़ा ख़ुदा जंहिं डप जो ॾस ॾेई रहियो आ, उहो डप जो ज़ाहिरी नालो आ, हक़ीक़त में ख़ुदा चई रहियो आ तूं मुंहिंजो आ, मां तुंहिंजो आ, मूंसां प्यार करे। तू मुझो मां तुझो हाँ, तू मुझसे प्यार कर। मौला तू मुझो किया, रब तो चवे ओ मुझा बानड़ा सोच, अमड़ जे पेट में तुझो इंतजाम कह कयो, मां रब कयो। कादे अमड़ जो गंदो खून, कादे तुझी परवरिश, मां अल्लाह तोखे गिरोथ दिनी मां जे पेट में, उन खून सा जेको गंदो खून, उन गंदे खून के मां अल्लाह तुझे गिरोथ जो सबब बनायो। बेनियाज रब तो फरमाए जिए जो जमीन ते आए तो में गालाण जी ताकत कान हुई, दंद तो वट को न होया, मां अल्लाह जे ज़ात उन जमीन ते अचण सा तोखे हिकड़ो रुवण जे आवाज जो साज़ दिनो। इन जेला त तुझी मां निंड में हुजे तॾहिं बि समझे त मुंहिंजो बचड़ो मूंखां फीड घुरी रहियो आ। मुझे बेनियाज रब तो फरमाए तुम्हें खाइण पीअण जी सलाहियत न हुई, उहा तुझी मां जेका तुझे अचण खां अॻु में, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तुझे अचण खां अॻु में उन जो सीनो खाली हुयो। सीनो त ज़रूर हुयो मगर तुझी ग़िज़ा मौजूद न हुई। जीअं जो तू आए तुझे अमड़ जे सीने में अल्लाह जे ज़ात मिठड़ो मिठड़ो खीर पैदा करे छॾियो। ऐं खीर बि कहिड़ो, अॼु दुनिया जा डॉक्टर तोखे ॿुधाइनि था ते तूं ही खीर बि पी, ही बि पी, पर डॉक्टर इहो ॿुधाईंदे त इहे सभई खीर केतिरा बि पी, पर अमड़ जे खीर जो को मटु ई कोन्हे। केॾो छिडड़ो हूंदो आहे, केतिरो छिडड़ो हूंदो आहे। अमड़ ग़िज़ा खाए, उहा ग़िज़ा मुंहिंजा दोस्त खीर बणिजी अचे। जवान खे ख़बर पवंदी आहे, चवंदा आहिनि त अमड़ जे खीर जी जेका ताक़त आहे उहा 40 सालनि ताईं जवानीअ जो जोश ॾेखारींदी आहे। अज़ीज़न मन मुझो बेनियाज रब तो चवे गौर कर, तो में ताकत खाइण पीअण जी कोन हुई, मां अल्लाह तुझे मदर जे सीने में तुझे ग़िज़ा जो इंतजाम फरमायो, तोखे रुअण जी सलाहियत ॾिनम। मां निंड पई हुजे, नंढड़े ॿार खे दुनिया जी ख़बर न, पर ख़ुदा हुन खे ताकत ॾिनी, उआ उआ करे मां खे ओ जागो जे तरह बि खणी सीने सां लाइ त मुंहिंजे बचड़ो भले फीड करे। मुंहिंजो बेनियाज
रब तो फरमाए तो में हलण जी ताकत को नहीं मां दिलन में प्यार पैदा कया रंग जो कारो हो या सावरो हो या भूरो हो या केड़ो भी हो अल्लाह फरमाए तो तोखे प्यार पल पल में ॾियारम केडी मल चाची खणी पैलो दे केडी मल मामी खणी पैलो दे केडी मल ओड़े पाड़े वारियो खणी तोखे मां अल्लाह तो चवे दे खबर तुझे ला मां अल्लाह केडो सवारी जो इंतजाम करे छडियो मुझो बेनियाज रब तो फरमाए गौर त कर कुछ ॾींहनि खां पोइ मां अल्लाह तुझे लबड़न ते हल्की मुर्क रखी इन जेला त तू रुगी थोरो मुर्कन शुरू करी सबई घर जा भाती जान कुर्बान कर मुझो बेनियाज रब तो फरमाए पाना सोच तुझे रब तो सा केडो प्यार कयो आ वक्त वक्त ते तोखे गिरोथ भी दींदो वयो वधाईंदो भी वयो ए तुझे ला इंतजामात भी कयो वयो अल्लाह ताला फरमाए तो जेडी मल तुझे हलण जो टाइम आयो अमर तोखे जी चखा वठी हलायो मुझो बेनियाज रब तो फरमाए चैलेंज तो करे दुनिया के ओ दुनिया वारो पूरी रूए जमीन के गड करे दुनिया जा साइंसदानन खां पुछी दिसो सबको चवंदो मुसलमान नान मुस्लिम इंसान मिट्टी जी पैदाश हा हा मिट्टी पानी के सभनी के गड करे मुझा दोस्त सब कुछ ठाहे सगी तो पर वार ऐं हड्डियूं नथो ठाहे सगी छो कंहिंजी कुदरत विदाउट जॉइंट इंसान जे जेका तखलीक आ दुनिया जे अंदर अलाए केतिरियूं फैक्ट्रियूं दुनिया जूं वडियूं वडियूं लगियूं पर 500 फुट कहे पैप उठायो मुझा नाली का ठाही विदाउट जॉइंट कहे 1000 फुट ठाही तुझे वजूद में मुझे करीम रब 27,000 फुट जूं नालियूं ठाहियूं जंहिंमें किथे भी जोड़ कोन्हे जेके तुझे दिल का सिस्टम शुरू तो थे उहे नसूं उहे नालियूं जेके तुझे नजर भी कोन थियूं अचन ए बुधंदो न जेका करंगे जी हड्डी आ करंगे जी हड्डी इन में वार को डॉक्टर हुंदो तो के मां तकड़ो फकीर मानू आ डॉक्टर तवा के सही नमूने से समझाए सकन था वार का सन्नियूं एडियूं नसूं मौजूदन अगर हिकड़ी डैमेज थी वने तुजो हेठो सजो सिस्टम बंद थी वने दिमाग को मथे गालाइंदो पियो दिसंदो पियो हेठे जड़ो आहे ही कोन को हिकड़ी नस में जह ताकत एतरी रखी सके तो उन जे जात में केतरी ताकत हुंदी तुरगी पांजे पाण दे निहार पांजे पाण दे निहार रब कुरान में भी ये चयो सोने लतीफ पांजे शान पादो तो के भी पांजे शहर में ये चे पाण फरमायो वनी छो वणकार वनी छो वणकार अल्लाह तू हितन गोली हो तखे लिको कीन लतीफ चवे सनाउल्ला मगसी बारो चोबे पा थी सती बदु संदरो पिरत पुनल सी पा मंसूर भट्टी तिहा पो निहार तत्तो मई देरो दोस्त जो सब कुछ तो में आ सब कुछ तो में आ ओबासी ने बस खत्म तो कया माने सब कुछ तो में आ तुरगी पाण के सुञाण मन अरफ नफ्सहु फकद अरफ रब्बहु जह पाण के सुञातो उन पंहिंजे रब के सुञातो ए 4 फुटन जो या 5 फुटन जो तो का पांजो पाण को न तो सुञापे और रब के तो सुञाण दे तू पांजे पाण में पांजे तखलीक में गौर कर त की ठाहण वारे तोखे ठायो की ठाहण वारे तोखे ठायो आ दुनिया जा असीम डॉक्टर वडा वडा माहिर होजन एकड़ो दफो तुजो हड्डो टुटरे बगैर जोड़ जे ठाहे त देखारी ने पूरे जिस्म में देखार के थे जोड़ अथई की मुझे मालिक तोखे बनायो आ छामो बनायो आ काडे पानी किन्ने जा कतरा काडे तो जड़ो चोडीअ जो चंड ये कहजी कुदरत आ ये मुझे बेनियाज रब जी कुदरत आ वो चवे तो बाना सोच जेको पलीत कतरन मा असीम इंसान बनाए सके तो ओए तोखे किथों को किथे नथो पहुंचाए सके
खुदा जो खौफ कर वरी जुमलो चवा उम्मीद है त हिते इंशाअल्लाह ताला कोई व्याज वारो न होंदो इंशाअल्लाह ताला खुदा न खास्ता जेकर के हवा लगी आ त अल्लाह जा बाना गौर कर तौबा कर अल्लाह ताला कुरान में जिक्री गाल तो क्या खुदा कुरान में फरमायो उम्मीद है त हिते इंशाअल्लाह ताला कोई व्याज वारो न होंदो इंशाअल्लाह ताला खुदा न खास्ता जेकर के हवा लगी आ त अल्लाह जा बाना गौर कर तौबा कर अल्लाह ताला कुरान में जिक्री गाल तो क्या खुदा कुरान में फरमायो वजअलना नौमकुम सुबाता मुझे बेनियाज रब फरमायो जेका तू निंद्र कंदो आ इन निंद्र में सुकून मा रब रखियो आ अल्लाह फरमाए तो अरबन जो मालिक करे छडे करोड़न जो खरबन जो मालिक करे छडे सब कुछ दे रब तो तोखा सवाल करे बस मा रब रुगी तुझे निंद्र मा सुकून खत्म कया आई पो ऐलान करण वारो ऐलान करे 10 दी तोखे निंद्र ना चे तुजो फैक्ट्रियों हलन पयो पाकिस्तान भी तुजो हले पयो अरब खरब भी तो वट हुजन 8 दी तोखे निंद्र न चे चवण वारो चवे तो फलानी फैक्ट्री बंद चोदे गाल न कर ही गाल चोदे गाल न कर चो मुखे निंद्र ही काने का पर जेको अचण वारो चवई जे कदे तोखे निंद्र दिया त छा दींदे चोदे सब कुछ खणी वण मुझे नेणन जी निंद्र मोटाए दे यो सच्चा है या न मुसलमान तुझे नेणन में निंद्र ऐं सुकून दियण वारो मुझो रब अल्लाह फरमाए तो सजो दी मिस्कीन मजदूर कम करे करे अचे टुटंदो आ मां खुदा न के एड़ी सुकून जी निंद्र दई छरंदो आ उथंदो त फ्रेश थी वेंदो आ बेचारन वडड़न माण्हुन दे निहार ही गोरी खामा अखियूं पटी पयूं न बेड लगा पिया ने एसी लगी पर फतक फतका निंद्र काने उन्हन जो वस कोने निंद्र में निंद्र ला अचण त तुंजो कमा निंद्र जो इरादो करण त तुंजो कमा बेड ते सुमण त तुंजो कमा अखियूं भला बूटण त तुंजो कमा पर अखिन बूटण का पो सुकून तुंजे वस जी गाल काने उन यार जी मर्जी आ इने करे उन बेनियाज जे आडो पांजो दाढ़ न हला डाहो थी पांजे पाण के सुञाण इंशाअल्लाह ताला अल्लाह फरमायो वल तंजुर ऐं दिस खुदा चे मुखा ड्रिज वरी गाल खुली वई खुदा चे मुखा ड्रिज मां मुराद चारनी खुदा रब जदो मुसा प्यार कर मां तो सा प्यार तो कया तू मुसा प्यार कर मौला प्यार तो उन सा कबो जंगे दिस बातो के दिसाई को तो प्यार किथों कया प्यार जा कुछ वजूहात हुंदा हन कंहिंजी अख वणी वई कंहिंजा लब वणी वया कंहिंजो हलण वणी वयो कंहिंजो किरदार वणी वई कंहिंजो आवाज वणी वयो कंहिंजी रफ्तार वणी कंहिंजी गुफ्तार वणी मौला तुंहिंजूं हे सभई शयूं किथों ॾिसां प्यार करण त चाहे तो पर कयां कीअं रब तो चवे तूं मूंखे छा ॾिसी कदे जंहिं मूंखे ॾिठो आहे तूं उन्हे खे ॾिस न रब चवे तू मुखे ॾिसी छा कंदे मुंहिंजो जेको महबूब आहे जंहिंखे मां पाण ॾेखारियो आहे न तू मुंहिंजे महबूब सां प्यार कर मां तोसां पाण ई प्यार कंदुसि मुंहिंजा दोस्त अज़ीज कंहिंसां प्यार कर चो मदीने जे वरी चो कंहिंसां प्यार कर टियों दफ़ो चओ बस पोइ ही आख़िरी शेर तो चवां ॿुध फ़कीरे मुस्तफ़ा हूं मैं ये दुनिया क्या समझती है कुछ भी ना आया सब कुछ छाया मदीने वाले जो गुलाम है फकीरे मुस्तफा हूं मैं ये दुनिया क्या समझती है फकीरे मुस्तफा हूं मैं ये दुनिया क्या समझती है मदीने का गदा हूं मैं ये दुनिया क्या समझती है जे गाल वड़ई थी तो चो मदीने का गदा हूं मैं ये दुनिया क्या समझती है फकीरे मुस्तफा हूं मैं ये दुनिया क्या जहां पर ये
जहां पर ये सदा करने की नौबत भी नहीं आती, जहां पर ये सदा करने की नौबत भी नहीं आती, वहां से मांगता हूं मैं ये दुनिया, वहां से मांगता हूं मैं ये दुनिया क्या समझती है। अरे मदीने का गदा हूं मैं, ये दुनिया क्या समझती है। मदीने शहर की मट्टी से आती ये सदा अक्सर, ये तो मदीनो पर मदीने जी मिट्टी भी आवाज कंदिया आशिकन खे चवंदिया छा चवंदिया। मदीने शहर की मट्टी से आती ये सदा अक्सर, मुझे खा लो शिफा हूं मैं, ये दुनिया क्या समझती है। मुझे खा लो शिफा हूं मैं, ये दुनिया क्या समझती है। अरे मदीने का गदा हूं मैं, ये दुनिया क्या समझती है। फकीरे मुस्तफा हूं मैं, ये दुनिया क्या। तवज्जह कजा। मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी है, 1400 साल गुजरिया पर मुझे मुस्तफा जो फरमान अज भी सचो। मां शेर पढ़ा तो हिक मेरे निहारण शुरू कर। मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी है, लगा दो मिल के सब नारा अली मौला अली मौला अली मौला अली मौला। मेरे दिल की सदा ये सदा अली मौला अली मौला। गंज थी पुकारूं मैं अली मौला, तुझे क्यों दर्द होता है। पुकारूं मैं अली मौला, तुझे क्यों तकलीफ होती है। नबी ने खुद पुकारा है, बोलो अली मौला अली मौला। अली अली करण वारा त पोही गाल भी याद रखी छॾे। गली गली नगर नगर सिद्दीक़ अकबर सिद्दीक़ अकबर। हे जुमलो चमाए तो दिल जे गहराइन सां ॿुध जा, सोने सिद्दीक़ अकबर खे डंक न हण जा।
हे जुमलो चवाई थो दिल जे गहरायुन सा बुध जा सिद्दीक़ अकबर खे कदे भी डंग न हणजा डंग किए थिंदो आ नाग पांजो डंग हणदो आ तू भी सुभान सा हणदो आ डंग न हणजा पुछ त सजण साईं जा फकीर छो जवाब दे जे कदे सिद्दीक़ अकबर खे डंग लगंदो आ त तबीयत मुजो मुस्तफा पुछंदो आ डंग नान जा खबरदार थी जाए छो त सिद्दीक़ अकबर के जे कदे डंग लगंदो आ तकलीफ इंदी आ त तबीयत वरी मुजो मुस्तफा पुछंदो आ अबू बकर छा थी वियो आ जदे अबू बकर जी तकलीफ थींदी आ मुजो मुस्तफा पुछंदो आ त उन वरी दर्दन जी दवा थींदी आ केर कंदो आ जो मदीने जो यार कंदो आ इने करे अबू बकर के डंग गाला गाला डंग न हणजा केड़े भी मसलक सा ताल्लुक तो रखी पर जे अली अली करण वारो हई सच्चो आशिक हई त पो तवज्जह कर मां तोखा सवाल पियो पुछा हिन वक्त मां कह जे अंगण ते हां फकीर अमीर मोहम्मद जे मंसूर भट्टी जे जवाब दियो फकीर अमीर मोहम्मद जे मंसूर भट्टी जे अंगण ते उन जे अंगण ते हां हियर मां इज्जत कह जी हां उन्हन जी हां कह बे जी जवाब दे उन्हन जी राज महाराज पर ए भट्टी फकीर पर जे जे अंगण ते इज्जत उनजी हियर जे कदे मुखे तकलीफ जे तकलीफ हिनन के थींदी आ कहीं बे के थींदी जवाब दे त पो मां थदाई में चवा अबू बकर सिद्दीक़ पांजे घर में कोने मुझे मुस्तफा जे घर में सुतो पयो डाहो थी वरी तो चवे खुदा जे वास्ते डाहो थी ईमान बचा सिद्दीक़ अकबर मुझे मुस्तफा जे घरड़े में सुतो पयो जेको महबूब जे घरड़े में महबूब न सा प्यार इन करे डाहो थी डंग हण दे तकलीफ तोखे इंदी जेको यार जे हंज में उन के तकलीफ काने अल्लाह ताला जा बानड़ो अली अली करण वारो सच्चो आशिक हो हुंदो आ जेको सिद्दीक़ अकबर जे सदाकत के तस्लीम कंदो आ सुणे उमर जे अदालत के तस्लीम कंदो आ सुणे उस्मान जे मोजा दोस्त अजीज सखावत के तस्लीम कंदो आ अली अलिया व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधण कबूल फरमाए टाइम डाडो थियो माजरत था माफ कजो तवा रात विंदी गुजरंदी मुखे हिकड़ो प्रोग्राम कोन हुंदो आ या हकीकत ता के खबर आ मुजो रोज जो ही तक प्रोग्राम जो कमा गवर्नमेंट जो मुलाजिम है डी जो ड्यूटी कए ए अल्हम्दुलिल्लाह नाज सा तो चवा स्पीकर ते नाज सा तो चवा 19 सालन का वधिक एकड़े स्कूल में थे हन हायर सेकेंडरी में है अल्हम्दुलिल्लाह पर कदे भी ता जी दिल चवे 45 उस्तादन अचे पुछा कंदो ता के चौंदा त फकीर आशिक पांजे ड्यूटी जो पाबंद लख एहसान मुझे करीम रब जा ड्यूटी जो चोर ना है ड्यूटी जो पाबंद है ओ कदे कदे रात जो 4 बजे घर पहुंचदो हां कलाक निंद्र करे पर ड्यूटी जे टाइम ते तैयार थी वरी ड्यूटी वनी पांजी कंदो महबूबन के पार था इन करे मुजा दोस्त अजीज छो त जी ही दीन जी खिदमत आ त उहा भी दीन जी खिदमत जन बच्चड़न जे करे पघार थी मिले उन्हन बच्चड़न सा जे करे हिते भी उस्तादन उन जे खिदमत में भी अर्जा त पांजे बच्चड़न के हलाल खारायो हलाल जी रोजी तदे थींदी जदे तवा बेन जे बच्चड़न सा प्यार कंदो जन जे सदके तवा के मिले थो तवा पांजे बच्चड़न के खारायो था इंशाअल्लाह ताला को मुजो रब कंदो तवा बेन जे बच्चड़न सा प्यार कयो तवा जे बच्चड़न के रिश्ता मुजो रब किथा का किथे किए तो पहुंचाए हेड़े दौर जे अंदर मानू पट्टे वाली ला पैसा भरींदा वतन वाह मदीने वारा साईं तुझा कर्म मुझो पुटड़ो हाफिज बाइटरियो हाफिज बस मुझा दोस्त अजीज अञा नर्सिंग जा कोर्स करे अञा देर ही कोन कयूं त नवाब शाह तुझे एनआईसीवीडी में भी मुफ्त में नौकरी सखर जे एनआईसीवीडी में भी मुफ्त में नौकरी ए कहजो कमाल आ नमा सियासी मानू न कहीं एमपीए जे दर ते मदीने वारे जे दर ते वजण वारो हां तू नौकरी जो फिक्र न कर तू पांजे महबूब ते यकीन रखी करे हलाल जी रोजी कमाए बच्चन के खारा सब तुझा दर्द मुझो मुस्तफा लाहे छदीदो इंशाअल्लाह
पर यार गाल मा गाल निकरी विंदियो रात घणी थींदी बस हाणे मंसूर चेवा सिर्फ हिकड़ो मिंट या 1.5 मिंट उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छड़े वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छड़े वींदा मिट्टीअ जा मण विझी मुंह ते मिट्टीअ जा मण विझी मुंह ते खोटे खडड़ी लटे ईंदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छड़े वींदा एक बेरो अलहम्द शरीफ त्रे बेरा कुल वल्लाह शरीफ पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद त्रेवी है कुरान करीम जा खत्म शरीफ 340 सूरह यासीन शरीफ 170 सूरह मुज़म्मिल 100 सूरह मुल्क 200 दुरूद रूही 12 1,25,000 सलाह शरीफ माशाअल्लाह 1,25,000 सलाह शरीफ तकरीबन 57 या 17 लख दुरूद शरीफ जेको कुरान पाक तमा दोस्तन पढ़ियो जेके कुल शरीफ पढ़ासी जेको फकीर नंगर नियाज तैयार कयो उन सब जो सवाब मरहूम मुबीन हुसैन भट्टी जे रूह जे ईसा अलैहि सलाम ला दुआ कंदासी इंशाअल्लाह ताला सभई गॾिजी अचो दुआ घुरो अल्लाह ताला तव्हां असांजी दुआ कबूल फरमाए अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन मुझा सुहना रब करीम सजी जमात जेकी कुल शरीफ पढ़िया उन जो सवाब कुरान करीम जा खत्म दुरूद सलात सलाम जेकी आयतूं जेको कुछ पढ़ियो वयो उन जो सवाब ये जेका महफिल मचाई वई करीम रब उन जो सवाब इन फकीर मियां मीर मोहम्मद जेको खैर खैरात कयो उन जे बच्चे फकीर मंसूर या अल्लाह उन सब जो सवाब मुझा सुहना रब करीम तुझे बारगाह रब्बुल इज्जत में पेश कसी हो मुझा सुहना रब कबूल फरमा इन तमाम इन सवाब के मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे नजराने दरबार में हदिये अकीदत जे लिहाज का मुझा करीम रब तोहफतन हदियतन पेश केसी ओ मुझा मदीने जा घोट कबूल पवे या अल्लाह मुझे आका करीम अलैहि सलातो सलाम जे अज़वाज रसूल औलाद रसूल असहाब रसूल मुझे करीम आका अलैहि सलातो सलाम जे उम्मत जे तमाम शहीदन खुसूसन शहीद उहद शहीद खंदक शहीद बदर खुसूसन ला खुसूसन शहीदाने करबला मुझा करीम रब मुझे महबूब जे बचड़न जे दरबार में तोहफो पेश कसी या अल्लाह कबूल फरमा उनन जा दर्जात बुलंद फरमा जमी औलिया अल्लाह नक्शबंदी कादरी चिश्ती सोहरवर्दी खुसूसन पीरन जे पीर मुहियद्दीन अमीर दिलबर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि या अल्लाह मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु सलाम जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन ईमान वारन औरतुन जे बख्शिश ला मुझा रब करीम हथड़ा खये वेठा हूं उनन के मुआ फरमा खुसूसन ला खुसूसन मुझा करीम रब मरहूम मगफूर मोहम्मद मुबीन भट्टी जी बख्शिश फरमा उन जे जमी अजीज व अकारब जी बख्शिश फरमा उन जे अजीज व अकारब जो कयल खैर मुझा रब पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमा या अल्लाह तुझा हितड़ा बाना मुझे महबूब जा उम्मती कम कारियूं छदे बिस्तरा छदे तुझो जिक्र तुझे महबूब जो जिक्र बुधण लाया ओ मुझा करीम रब इन सजी जमात जो अचण कबूल फरमा वेहण कबूल फरमा बुधण कबूल फरमा मौला सभिनी जे दिलन में जेके राज सवाल हन तोखा त बुझाई काने ओ मुझा करीम रब तुझे दरबार में वास्तो ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महबूब जे सदके मुझा मौला सभिनी जे दिलन जू नेक उम्मीदू पूरी फरमा
या अल्लाह बे औलादन के नेक सालिह औलाद अता फरमा। या अल्लाह बीमारन के शिफाए कामिला आजला अता फरमा। अस्पतालन में हन या बाहर करीम रब असांजे दोस्त फकीर महबूब मशहूरी जो नंढड़ो 8 सालन जो बचड़ो उन जी शुगर हाया ओ मुझा मौला इन महबूब जे सजन आशिकन जे सदके उन बचड़े के भी सेहत व आफियत अता फरमा। जन जन जा मित्र माइट दोस्त अजीज मुझे हबीब जा उम्मती जेके भी मुझा करीम रब बीमार हन तमाम बीमारन के शिफाए कामिला अता फरमा। मुझा मालिक मिठड़ा बेरोजगारन के रोजगार अता फरमा। नौजवान न्याणी बचड़ा जेके तालीम जे मैदान में मेहनत करे रहन या अल्लाह उनके पांजे नफे वारो इल्म नसीब फरमा। करीम रब हारिय जे हार पे के बरकत वारो बना। मजदूर जे मजदूरी के इज्जत वारो बना। मुलाजिम जे नौकरी के उन जे ला इज्जत वारो बना। जमींदार जे जमींदारी के उन ला बरकत वारो बना। कारोबार जे कारोबार के उन जे ला नफे वारो बना। मौला आशिकन के इश्क वारो बना। महबूब जे मोहब्बत वारो बना। मुझा मौला सबनी के हरमैन शरीफैन जो दीदार नसीब फरमा। मुझा मौला जेको घुरियो थो उहो भी अता फरमा। जेको न घुरियो थो उहो भी अता फरमा। या अल्लाह सा घुरियो आ पंहिंजे नाक़िस इल्म ऐं अकुल आहर मुझा करीम रब तू अता फरमा। पंहिंजे करीमी रहीमी शान जे आहर ओ मुझा सुहणा रब करीम राज़ी थी। या अल्लाह असांजे वतन अजीज के इस्तेहकाम अता फरमा। या अल्लाह असांजे वतन अजीज जे मईशत के मुस्तहकम बना। या अल्लाह असांजे हुक्मरानन के समझ अता फरमा। या अल्लाह जन के कुर्सियों ॾिनियूं थई उन्हनि के हिन ग़रीबन जो आवाज़ ॿुधण जी भी तौफ़ीक़ अता फरमा। इन मारूअड़न जे दुखन जी सार लहण जी उन्हनि के तौफ़ीक़ अता फरमा। ओ मुझा करीम रब असांजा ओहे बचड़ा जेके सरहदुन ते जान जी बाज़ी लगाए वेठा न ओ मुझा करीम रब असांजे बचड़न जी हिफ़ाज़त फरमा। उन्हनि जे बचड़न उन्हनि जे वालिदैन जेके उन्हनि जा बचड़ा घर वारियूं उन्हनि जा अबो अमा ईदुन जा जोरा रखियो वेठा न मौला उन्हनि के पंहिंजे बचड़न सा ईदू नसीब फरमा। या अल्लाह कायनात में जिते जिते असांजा मुसलमान भाइर भेनर रहन था उन्हनि जी हिफ़ाज़त फरमा। उन्हनि जे जान माल जी हिफ़ाज़त फरमा। ओ मुझा सुहणा रब करीम ओ मुझा मिठड़ा रब करीम जेको वक्त असां के जियारी ईमान जे सलामती असां जियार जा। या अल्लाह दमे आखिर कलमे वारो मौत नसीब कजा। या अल्लाह सजी जमायत जा जंहिंजा अजीज वकारब दुनिया छॾे विया उन्हनि खे मुआफ़ फरमा। असां के जन्नतुल बकी में को कब्र जो कानो नसीब फरमाए जा। मौला मदीनो ॾेखार। मौला मदीनो ॾेखार। मौला मदीनो ॾेखार। इन फ़कीर मीर मोहम्मद के मुझा करीम रब नूर जी नेमत नसीब फरमा। या अल्लाह जे अखिन वारो नूर तो करीम रब के मंजूरात ओहो अता फरमा। जे ओहो नथो ॾींस त मौला दिल वारो नूर अता फरमा। महबूब जो दीदार नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। सजी जमात के खैर जो मुबारक सब उथी बियो हिक मिसरो महबूब सलात पढ़ो। मुस्तफा जाने रहम पहला को सलाम।